सुबह मैरान में एक भेरो ॿीहर भलीकार ऐं उमेद त तव्हां पंहिंजे कमनि कारनि में मसरूफ़ हूंदा। हफ़्ते जो पहिरियों ॾींहुं हूंदो आहे ऐं निंड मां उथण बि वॾो मसइलो हूंदो आहे। उनखां पोइ वरी ज़िंदगी वापसि ट्रैक ते अचण बि जेको आहे न उहो हिकिड़ो वॾो मसइलो ईंदो आहे। आहिस्ते आहिस्ते असां ट्रैक ते ईंदा आहियूं ऐं सूमरु ॾींहुं ईअं लॻंदो आहे त प्रेशर तमामु घणो आहे। मतिलबु पंहिंजा कम, ऑफ़िस जा कम, उनखां पोइ घर जा कमकार ऐं दोस्तनि जा कमकार, ऑफ़िस ते बर्डन कुझु वधीक हूंदो आहे। ॿिनि ॾींहंनि जी जेका इहा मोकल हूंदी आहे थोरो सुस्त करे विझंदी आहे। सुबुह जो मतिलबु सूमरु ॾींहुं ईअं थींदो आहे त मूंसां त घणे भाङे ईअं थींदो आहे त चवंदो आहियां त सुम्हां अञा उथां ई न जेको आहे न अञा मतिलबु अॼु बाचर अञा हुजे हा। सवेल पाण पंहिंजे महिमाननि हलंदासीं, उन्हनि सां कचहरी कंदासीं, उन्हनि जो मां तारुफ़ करायां। हिन वक़्तु स्टूडियो में जंहिं शख़्सियत मूंखे जॉइन कयो आहे उन्हनि तालुक़ु जेको आहे शाइरीअ सां आहे, समाजी मसइलनि सां आहे, मिनियारिटी इशूज़ जा आहे जेके असांजा पंहिंजो मिनियारिटी जा इशूज़ आहिनि। उनखां पोइ शाइरी, नौजवान दोस्त आहिनि। मिठू सांगड़ाई साहिबु असांखे जॉइन कयो आहे स्टूडियो में। साईं जिन खे दिलि जी गहराइनि सां भलीकार चऊं था। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? ठीकु ठाक। तव्हांखे सुबह मैरान में असां भलीकार चऊं था ऐं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां आया असांजे अङण जी सूंहं थिया। साण गॾु असांजो हिकिड़ो ॿियो दोस्त, नौजवान शाइर, नौजवान लेखक, नौजवान अदीब ऐं फ़लसफ़े जो शागिर्दु। गॾोगॾु संदनि 3 किताब आहिनि, 2 किताब हुननि तर्जुमो कया आहिनि। पंहिंजो मार्क्सी इख़लाक़ियात, दानिशमंदीअ जी तारीख़ ऐं उनखां पोइ आख़िरी जनम जा हू लेखक आहिनि, मुतरजम आहिनि, तर्जुमो कंदा आहिनि मुख़्तलिफ़ फ़िक्रनि जो, मुख़्तलिफ़ जेको असांजो लिटरेचर आहे उनजो, जदीद फ़िक्री इल्म जेके आहिनि, सियासी फ़िक्र आहिनि, उन ते लिखंदा आहिनि, ॻाल्हाईंदा आहिनि। स्टेज ते तव्हां खे ॾिठो हूंदो तमामु घटि वक़्त में हिननि हिकिड़ो सुठो पंहिंजो मक़ामु ठहियो आहे इल्मी अदबी हल्कनि में। राजा अल्ताफ़ असांखे जॉइन कयो आहे। राजा अल्ताफ़ खे भलीकार चऊं था। राजा कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हांखे भलीकार चऊं था असां। मिठू सांगड़ाई साहिबु, सॼी कीअं ही शाइरीअ जी शुरूआति थी, उनखां पोइ तख़ल्लुस, असुलु नालो बि मिठू ई आहे या ॿियो को नालो आहे? जी जी बिल्कुलु, मुंहिंजो असुलु नालो बि मिठू ई आहे ऐं वॾी ख़ुशिनसीबी जी ॻाल्हि आहे त मुंहिंजे ॿिए भाउ जो नालो आहे अंब, मुंहिंजो नालो मिठू आहे। ॿिए जो नालो अंब, तव्हांजो नालो मिठू। हा, दरअसल ॿाराड़ी जा माण्हू आहिनि, पंहिंजे धरती जे पखियुनि, वणनि, टिणनि सां एॾो मोहबत कंदा, एॾो प्यारु कंदा आहिनि त उहे पंहिंजे औलाद जा नाला बि जेके आहिनि उन्हनि जा रखंदा आहिनि। इन जे करे मुंहिंजो नालो बि वालदीन जेको आहे मिठू। माण्हू ॾींहंनि ते बि नाला लिखंदा हुआ, खमीसण ऐं छा चवंदा आहिनि, जुमो ख़ान, खमीसो, जुमो, आचर खान, इहे सभु, सूमर खान। हा, पंहिंजे न ख़ासि करे सिंध में, ॿिए पासे न, पर सिंध में जेके आहिनि एॾो नेचर सां मोहबत कंदड़ माण्हू आहिनि जेके आहिनि। खबड़ खान, उनखां पोइ अंब, मिठू, माई धाणो, अहिड़े तरीक़े सां जेके सभु जा सभु पंहिंजा नाला रखजंदा आहिनि ख़ालिस धरती सां लाॻियल जेके माण्हुनि जा। बाक़ी ॿिया नाला जेके हींअर आया आहिनि माण्हू रखनि पिया जदीद, जेके हू ॿाहिरां आयल आहिनि, जेके ओरिजिनल माण्हू जेके आहिनि उन्हनि जा नाला आर्टिफिशियल नाला आहिनि। हाणे त हिकिड़ो वरी ॿियो ट्रेंड पियो हले त मतिलबु त घोट जो नालो ऐं कुंवार जो नाले जा 3 लफ़्ज़, 3 जेके लफ़्ज़ आहिनि कुंवार जे नाले सां, पोइ उन मां जेको नालो ठहंदो उहो नालो ॿार ते रखिबो। जी हा, इहो बि अॼुकल्ह ट्रेंड तमामु घणो पियो हले। मुख़्तलिफ़ आहिनि, जीअं जिदत ते बि तीअं खोड़ सारा जेके उन्हनि शयुनि में तब्दीलियूं अचनि पियूं। ज़ातनि जा नाला बि खणंदा, पंहिंजा ॾाॾनि जा बि नाला खणंदा आहे। जी हा बिल्कुलु। सो शाइरी जी शुरूआति किथां खां थी ऐं छा सोची शाइरीअ जी हिन दुनिया में तव्हां पेर पातो? हेतिरा सारा शाइर मौजूदु हुआ, हेतिरा किताब। शाइरी जी दुनिया हिकिड़ी वसी दुनिया आहे ऐं मूंखां अॻु में बि खोड़ सारा शाइरनि लिखियो आहे, मूंखां पोइ बि, ऐं नौजवान दोस्त मूंसां गॾु लिखनि पिया, ऐं ईंदड़ वक़्त में बि लिखंदा रहंदा। हीअ शाइरी हिकिड़ी ॾात आहे। जी हा, सो हर माण्हू जे अंदरि हिकिड़ो टैलेंट हूंदो आहे, हिकिड़ो उभार हूंदो आहे। पोइ पंहिंजा जज़्बनि जो इज़हार कहिड़े तरीक़े सां करे थो, शाइर पंहिंजे जज़्बनि जो इज़हार शाइरी ज़रिए करे थो, ऐं जेको आर्टिस्ट आहे, फ़नकार आहे, उहो पंहिंजो ॻाए पंहिंजे जज़्बनि जो इज़हार करे थो। ऐं जेके बि जंहिंखे ॾात जहिड़ी के मिलियल आहे उन तरीक़े सां। मुंहिंजी शाइरी 2007 खां मूं शुरू कई। बाक़ाइदगी सां लिखणु त ईअं वॾी ॻाल्हि आहे, छो जो शाइरी हिकिड़ो वसी मैदान आहे, वसी ज़मीन आहे। पोइ उनमें ख़्याल हिकिड़ा, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, माण्हू शुरू में लिखंदो उन टाइम कहिड़ा ख़्याल हूंदा आहिनि, वरी उनखां पोइ कहिड़ा ख़्याल हूंदा आहिनि। जीअं जीअं ज़िंदगी जे तजर्बनि मां गुज़रंदो वेंदो आहे त ईअं उनजा ख़्याल मैच्योर थींदा वेंदा आहिनि। हू समाज खे कहिड़े तरीक़े सां ॾिसे थो, पाण तां जेके वारदातूं गुज़रनि थियूं या हुनजे पाण में मटासटा थिए थी, समाज जा रिएक्शन छा थियनि था, हुनजा जेके रिएक्शन थियनि था उहे छा थियनि था। सो उन मां ई जेको जज़्बनि जो उभार थिए थो उहो शाइरी जी शिकल में जेको आहे असां वटि लहे थो। उहा ॾात आहे असांजी। हा, बाक़ी उनखे फ़नी तरीक़े सां असांखे जेको आहे लिखणु अचे थो, जंहिंमें असीं गज़ल आहे, वाई आहे, नज़म आहे, बेत आहे, घाड़ेटो आहे। फ़न जेको आहे उहो माण्हू खे सिखणो पवंदो आहे।
दात त ठीकु आहे, उहो कंहिं बि सूरत में लहंदी रहंदी आहे, ख़्याल जेके लहंदा रहंदा आहिनि, माण्हू खे ख़्यालु ईंदो आहे, सोच ईंदी आहे, फ़िक्रु थींदो आहे, सो इहो पर हुनखे फ़नी तरीक़े सां उन सांचे में आणणु उहो हिकिड़ो जेको शाइर जी जेको फ़न हूंदो आहे, आर्ट हूंदो आहे। बिल्कुलु तमामु ख़ूबसूरत। राजा अल्ताफ़ हलंदासीं। राजा अल्ताफ़, किथां खां शुरू कयूं? तव्हांजा त घणा ई रुख आहिनि, कहिड़े रुख खां शुरू कयूं? फ़लसफ़े खां शुरू था कयूं। भला फ़लसफ़ो आहे छा ऐं फ़लसफ़े जी तालीम हिन वक़्तु किथे पहुती आहे? तमामु घटि फ़लसफ़ी असांखे नज़र ईंदा आहिनि। छो हिन जी तालीम अञा आम न थी आहे, या अवेयरनेस न आहे, या हिन जे अॻियां पोइ असां त अॼुकल्ह ईअं ई ॾिसंदा आहियूं त भाउ हिन जेकॾहिं हीअ तालीम हासिलु कयूं त हिन में नौकिरी मिलंदी या न मिलंदी। सरकारी नौकिरी खे ॾिसी पोइ असां वेंदा आहियूं, इल्म खे ॾिसी कोन वेंदा आहियूं त हीअ तालीम कहिड़ी आहे। प्लीज़। इन तव्हांजे सवाल ते ई मां हिकिड़ी पायलो फेरेडी जी हिकिड़ी ॻाल्हि कोट कंदुसि। उनजो हिकिड़ो मशहूरु किताबु आहे पेडागॉजी ऑफ ऑप्रेस्ड, इल्मु तदरीसी मज़लूमनि लाइ। उनजो साईं इब्राहिम जोए साहिबु सिंधी में तर्जुमो कयो आहे। उन में हू ॿुधाए थो त जेको इल्मु आहे उनजा हिकिड़ा ॿ क़िस्म आहिनि। हिकिड़ो इल्मु आहे बैंकारी, जेको असांखे रोज़गारु ॾिए थो, नौकिरी ॾिए थो। जी हा। ऐं ॿियो इल्मु आहे जेको असांखे ज़हनी तौर ते फ्रीडम ॾिए थो, असांखे आज़ादु करे थो। त फ़लसफ़ो जेको आहे उहो उनजो घणो जेको वास्तो आहे उहो फ्रीडम सां आहे। उहो इंसान खे फ़िक्री तौर ते ऐं ज़हनी तौर ते हिकिड़ी आज़ादगी बख़्शे थो ऐं हिकिड़ो टॉलरेंस वारो हिकिड़ो माहौल पैदा करे थो समाज में, जिते गॾिजी बहस थी सघनि ऐं कचहरियूं थी सघनि, गुफ़्तगू थी सघनि, समाजी मसइला हुजनि, सियासी मसइला हुजनि, हर तरह जे मसइलनि ते हिक ॿिए सां वेहिजे ऐं हिकिड़ो दोस्ताणो माहौल हुजे जिते इख़्तिलाफ़ बि हुजनि ऐं उते गुफ़्तगू बि हुजे हर तरह जी। कंहिं बि क़िस्म जो ई का उनमें जारहानी तनक़ीद न हुजे, पर हिक ॿिए खां सिखिजे। त इन क़िस्म जो जेको माहौल आहे उहो फ़लसफ़ो ई पैदा करे थो। उनमें फ़लसफ़े जो बुनियादी किरदारु आहे। इहो सुवालु मूंखां बि यूनिवर्सिटी में जॾहिं असांजी नई दाख़िला थी हुई तॾहिं बि काफ़ी सारनि दोस्तनि कयो पिए त फ़लसफ़े में नौकिरियूं त आहिनि कोन, पोइ तव्हां पढ़ी करे कंदा छा? उन वक़्तु बि काफ़ी सारा दोस्त हुया जिन इनकरेज कयो। उनमें ख़ासि करे साईं जामी चांडो साहिबु, उहो त हूअं ई असां ते महिरबानी रहियो आहे सॼी ज़िंदगी, पर उनजो उन वक़्तु ॾाढी हिकिड़ी इनकरेजमेंट हुई त हिकिड़ो फ़लसफ़ो तमामु हिकिड़ो अहम इल्मु आहे ऐं असांजे समाज खे ख़ुदि, रुॻो असांजे समाज खे न पर हर समाज खे उनजी हिकिड़ी ज़रूरत आहे। उहो बुनियादी इल्मनि मंझां हिकिड़ो बुनियादी इल्मु आहे ऐं जंहिंखे पढ़ण खां सवाइ ऐं जंहिंखे सम्झण खां सवाइ ऐं पंहिंजे इदारनि में उनजी एप्लीकेशन खां सवाइ का बि समाज जी अॻु भराई मुमकिन कोन्हे का। या जीअं मार्क्स चयो हुयो त फ़लसफ़े खां सवाइ का बि समाज जी अॻु भराई मुमकिन कोन्हे। ईअं ई हर तरह जी जेका उहा पोइ इंसान जी शौरी पंहिंजी हिकिड़ो पंधु हुजे या समाजी पंधु हुजे, उन में फ़लसफ़े जो इंतिहाई हिकिड़ो अहम कंट्रीब्यूशन आहे। त उन वक़्तु बि इहो नौकिरियुनि जा मसइला जेके उहो उन वक़्तु बि असांखे इहो सुवालु थींदा हुया। ऐं इहा ॻाल्हि तव्हांजी सही आहे त असां जहिड़नि समाजनि में फ़लसफ़े जो बज़ाहिर नौकिरियुनि जे हवाले सां को मार्केट त आहे कोन फ़लसफ़े जी। जीअं ॿिया हिकिड़ा इल्म आहिनि, लिटरेचर आहे या BBA आहे, IBA आहे, ॿिया जेके साइंसी हिकिड़ा जदीद हिकिड़ा आहिनि शोबा आहिनि, उनमें जेतिरियूं अपॉर्चुनिटीज़ आहिनि जॉब्स जे हवाले सां, त फ़िलासफ़ी में उहो तमामु घटि आहिनि। पर फ़लसफ़ो पढ़ण जे लिहाज़ खां ऐं उन इल्म जे लिहाज़ खां उनजी तमामु घणी हिकिड़ी अहमियत आहे। ऐं उनजो फ़लसफ़ो आहे छा, इहो हिकिड़ो इंतिहाई हिकिड़ो अहम सुवालु आहे। उन ते मुख़्तलिफ़ वक़्तनि ते लिखंदा बि रहिया आहियूं ऐं उन ते असां मैगज़िन बि फ़िलासफ़ी हिकिड़ो किताब बि उन ते तर्जुमो कयो। फ़लसफ़ो या हिकिड़ा ॿिया जेके बि साइंटिफिक हिकिड़ा इल्म आहिनि उहे कंहिं हिकिड़ी मख़सूस तशरीह ते या मख़सूस हिकिड़ी एक्सप्लेनेशन ते मुतफ़िक़ न आहिनि, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनजी का न का स्टैंड पॉइंट थिए थी। भला इहो तय कीअं कजे त साइकोलॉजी जेका आहे उहा छा आहे, लिटरेचर छा आहे या साइंस छा आहे, हिस्ट्री, पॉलिटिक्स, फ़िलासफ़ी, उनमें फ़र्क़ु कहिड़ा आहिनि, त उनजी हिकिड़ी स्टैंड पॉइंट थिए थी। फ़लसफ़ो हिकिड़ी ॿ हिकिड़ा यूनानी लफ़्ज़ आहिनि, उन्हनि जो मिलाप आहे फ़िलो ऐं सोफ़िया, जंहिंजो मतिलबु आहे इल्म सां प्यारु, ॾाहप सां प्यारु, दानिशमंदीअ सां प्यारु, अकुल सां प्यारु। ऐं तव्हां सम्झी सघो था त जेको समाज अकुल सां प्यारु न करे, इल्म सां प्यारु न करे ऐं दानिशमंदीअ सां प्यारु न करे, उहो समाज तरक़ी करे कोन सघंदो। तंहिं करे बुनियादी तौर ते जेको फ़लसफ़े जो कमु आहे ऐं जेको उनजो कंट्रीब्यूशन आहे उहो समाज खे जेंटल पुश ॾियणु आहे। समाज जॾहिं रुकिजी वेंदा आहिनि, जामिद थी वेंदा आहिनि ऐं उहे हली हली थकिजी पवंदा आहिनि, जॾहिं सऊर दग उनजा बंदि थी वेंदा आहिनि, सियासी दग बंदि थी वेंदो आहे, मईशत जो दग बंदि थी वेंदो आहे, साइंस जो दग बंदि थी वेंदो आहे, सकाफ़त जो दग बंदि थी वेंदो आहे, त उते वाहिद इल्मु फ़लसफ़ो हूंदो आहे जेको उन लाइ नयूं राहूं खोलींदो आहे, नवां पंध खोलींदो आहे। त इन पस मंज़र में फ़लसफ़े जो हिकिड़ो तमामु अहम कंट्रीब्यूशन आहे, उनजो तमामु घणो अहम इल्मु आहे ऐं उहो ई सबबु आहे
जो असां फ़लसफ़े में वियासीं पढ़ियोसीं ऐं पंहिंजे हाल सारो हुन ते अॼु सूदो बि कमु कयूं पिया आहियूं सांस लड़ल लाइ। बिल्कुलु। अच्छा, तव्हां सम्झो था त हिन वक़्तु जेका असांजो समाज आहे, हिन वक़्तु जी जेका पंहिंजी सोसाइटी आहे, उन में फ़लसफ़े जो को किरदारु आहे या उनखे माण्हू ऑन कनि था, असांजो माण्हू ऑन करे थो, या ईअं चऊं त उन जेको समाजी जेको कार्यज आहे उन मक़सद में फ़लसफ़े जा शागिर्द, फ़लसफ़े जा जेके उस्ताद आहिनि, उहो पंहिंजो इल्मु फैलाइण में या उनखे मुरविज करण में पंहिंजी कामयाबु थिया आहिनि या न थिया आहिनि, केतिरो पाण उन ते उहो करे सघूं था? मां सम्झां थो त अॻ जी भेट में हिन वक़्तु फ़लसफ़े ते ॾाढो सुठो कमु थी रहियो आहे ऐं फ़लसफ़े खे हींअर ख़ासि करे जेके असांजा हायर एजुकेशन इदारा आहिनि उहे बि ॾाढी अहमियत पिया ॾियनि। ऐं तव्हां सां हिकिड़ी नई ॻाल्हि, हिकिड़ी ख़ुशीअ जी ॻाल्हि शेयर कयां त 2024 जी जेका नई बैच आहे ख़ासि करे सिंध यूनिवर्सिटी जी, उन में हेक इहा पॉलिसी ॾिनी आहे त तव्हांजी दाख़िला कहिड़े बि शोबे में थिए पर तव्हांखे पहिरियों सेमेस्टर फ़लसफ़ो कंपलसरी पढ़णो आहे। इहो हींअर सिंध यूनिवर्सिटी में 50 जेके डिपार्टमेंट्स आहिनि, अंदाज़नि मुंहिंजे ख़्याल में 50 सब्जेक्ट्स ताईं इहो पढ़ायो थो वञे। फ़लसफ़ो कंपलसरी कयो आहे, हेक इहा पॉलिसी ॾिनी आहे। त हींअर फ़लसफ़े जी ज़रूरत सम्झी वई आहे। ॿियो मुंहिंजो ख़ासि करे जेको तजुर्बो रहियो 4 साल यूनिवर्सिटी में पढ़ण जो, त जेको असांजो शागिर्द आहे उहो अॻ जी भेट में हींअर ख़ासि करे ॿियनि इल्मनि समेत, उन में अदब बि शामिलु आहे, उन में सियासत बि शामिलु आहे पढ़ण जी हद ताईं, उन में फ़लसफ़े ॾांहुं ॾाढो तमामु घणो राग़िब थियो आहे। ऐं वॾी अहम ख़ुशीअ जी ॻाल्हि इहा आहे त उन में असांजो तमामु घणी छोकिरियूं जेके नौजवान आहिनि यूनिवर्सिटी में पढ़नि थियूं, असांजी भेनरूं, उहे फ़लसफ़ो तमामु घणो पढ़नि थियूं। ऐं उन वक़्तु ऐं हिन वक़्तु बि मूंसां घणे में घणो जेके वेझा आहिनि, जेके गुफ़्तगू कनि था, कचहरियूं कनि था फ़लसफ़े, त उनमें घणो अंगु जेको आहे उहो असांजी भेनरुनि जो आहे, असांजी नियाणियुनि जो आहे। त असांजो सिंधी समाज हिन वक़्तु उहो फ़लसफ़े खे ऑन करे पियो। ज़रूरत आहे, जी हा, के इल्मु उनजी ख़ूबी इहा बि थींदी आहे त जॾहिं समाज उनखे जेतिरो धिकारींदो आहे न, हू समाज में एतिरो वधीक जेके आहिनि उहे लही वेंदा आहिनि। ऐं फ़लसफ़ो जेको आहे उहो हींअर सिंधी समाज में उहो लहंदो पियो, छाकाणि त फ़लसफ़ो हिन वक़्तु जेका बि हिकिड़ो इंतिहा पसंदी आहे, उहा इंतिहा पसंदी ज़ात जी हुजे, कंहिं ख़्याल जी हुजे, कंहिं फ़िक्र जी हुजे, उनखे काउंटर फ़लसफ़ो कंदो आहे। उहो मज़हबी इंतिहा पसंदी हुजे, सियासी नज़रिये जी इंतिहा पसंदी हुजे। तंहिं करे हिन वक़्तु मां सम्झां थो अॻ जी भेट में फ़लसफ़े जी तमामु घणी अहमियत बि वधी आहे ऐं सिंधी माण्हू उनखे ॾाढो ऑन करणु लॻा आहिनि ऐं उनखे पढ़नि पिया। सही, ज़बरदस्त। मिठू सांगड़ाई साहिबु ॾाईंदासीं। सांगड़ाई साहिबु, तव्हां शाइरी में कहिड़ी सिंफ़ जी तव्हां चूंड कई आहे? नज़म ते हलो पिया, गज़ल आहे, वधीक कंहिंखे तव्हां लिखो पिया? मूं वधीक गज़ल लिखियो आहे, उनखां पोइ नज़म लिखियो आहे। बाक़ी ॿियनि नज़मनि ते थोरो थोरो तबियाज़माई कई आहे, जीअं बेत आहे, पर वधीक जो मुंहिंजो गज़ल लिखियो वियो आहे ऐं नज़म। हिकिड़ो किताबु मुंहिंजो ॻोढ़नि संदो ॻोठ छपिजी वियो आहे, ऐं ॿियो किताबु हींअर प्रूफिंग में आहे, ऐं हिकिड़ो नावल बि आहे, हिकिड़ो नसरी नज़मनि जो किताब बि आहे, ऐं हिकिड़ा मुंहिंजा कुझु आर्टिकल्स आहिनि उहे बि आहिनि, ऐं हिकिड़ो मोते कुझु दोस्तनि जा मज़मून लिखियल आहिनि, उहो किताब। 4 किताब मुंहिंजा हीअं माना प्रोसेस में आहिनि। मूं वधीक गज़ल लिखियो आहे, ऐं गज़ल हिकिड़ी संजीदा ऐं ॾुखी सिंफ बि आहे, पर तंहिं हूंदे बि कुझु दोस्तनि जी रहनुमाई ऐं सीनियर्स जेके आहिनि उन्हनि जी रहनुमाई जे करे उहो सवले तरह सां लिखी था वञूं। ऐं सुठो इज़हार आहे हुनमें, ख़्याल जो ऐं जज़्बनि जो सुठो इज़हार थी थो वञे, ऐं नज़म में बि ॾाढो सुठो इज़हार थी थो वञे। तंहिंजे करे मुंहिंजो वधीक जेतिरो लिखियो हुयो गज़ल लिखियो आहे, उनखां पोइ नज़म लिखियो। सही, ज़बरदस्त। पोइ तव्हां असांखे नज़म ॿुधाईंदा या गज़ल ॿुधाईंदा? आउं तव्हांखे हिकिड़ो गज़ल ॿुधायां थो। जी बिल्कुलु। गज़ल आहे त न निंड साॻी न जाग साॻी नई अखियुनि में उलाव साॻियो। न निंड साॻी न जाग साॻी नई अखियुनि में उलाव साॻियो, असां अवां सभु उहे ई आहियूं मगर न आहे निभाउ साॻियो। वाह वाह। न निंड साॻी न जाग साॻी नई अखियुनि में उलाव साॻियो, असां अवां सभु उहे ई आहियूं मगर न आहे निभाउ साॻियो। वतन ते वेरिन जो वार अहिड़ो रंगो नसल जो विधाऊं जहिड़ो। वतन ते वेरिन जो वार अहिड़ो रंगो नसल जो विधाऊं जहिड़ो। अमड़ जे पेटां ॼमे थो लेकिन नथो रहे सो हू भाउ साॻियो। सचाई नाहे वफ़ाई नाहे नहीं उहा ई सिक आहे। सचाई नाहे वफ़ाई नाहे नई उहा ई सिक आहे। ॾिठो मूं हाणे किथे न आहे मोहबतनि में जटाओ साॻियो। असां रवायतनि जे वहकरनि में असां रवायतनि जे वहकरनि में लुढ़िया हूं एॾा ॿुॾा हूं एॾा। असां रवायतनि जे वहकरनि में लुढ़िया हूं एॾा ॿुॾा हूं एॾा। उहे ई साॻिया असां हूं सारा रहियो न आहे
हयाओ साॻियो, ॼमी मरूं था मरी ॼमूं था। ॼमी मरूं था मरी ॼमूं था, उहो ई फेरो रवां दवां। ॼमी मरूं था मरी ॼमूं था, उहो ई फेरो रवां दवां। अञा न बदिलिया सुबुह जा टाणा, सुबुह जो आहे सबाह साॻियो। अञा बि मुर्की ॾिसनि थियूं सुहिणियूं, अञा बि मुर्के मयार साॻियो। अञा बि मुर्की ॾिसनि थियूं सुहिणियूं, अञा बि मुर्के मयार साॻियो। हुसन जो आहे उहो ई कमबस, दिलनि खे झटिजण जो दाव साॻियो। न निंड साॻी न जाग साॻी, नई अखियुनि में उलाव साॻियो। असां अवां सभु उहे ई आहियूं, मगर न आहे निभाव साॻियो। वाह वाह, तमामु ख़ूबसूरत, तमामु ख़ूबसूरत। ऐं अञा बि असां तव्हां खां ॿुधंदासीं ब्रेक जे लाइ चयो पियो वञे। अॼु नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था, हुन खां पोइ कचहरी खे अञा वधीक कंटिन्यू कयूं था, अञा वधीक दिलचस्प ॻाल्हियूं करणियूं आहिनि। सो किराम न वञो। में हिकु भेरो ॿेर भलीकार ऐं ख़ूबसूरत शाइर मिठो सांगड़ाई ऐं राजा अल्ताफ़, असांजा महिमान राजा अल्ताफ़ ॻाल्हियूं था। राजा अल्ताफ़ फ़लसफ़े ते त पाण ॻाल्हायोसीं ऐं हुनजे हुन ते बि ॻाल्हायोसीं। जदीद फ़लसफ़ो ज़ाहिर हिकिड़ो फ़लसफ़ो त हिकिड़ो असां नंढे हूंदे खां वठी ॿुधंदा पिया अचूं, फलाणे जो फ़िक्र, हुनजो फ़िक्र, हुनजो फ़िक्र। पोइ हुन खां पोइ असां वटि तर्जुमो बि घटि थियो आहे, पर घणे भाङे मतिलबु असां कोड करे वेंदा आहियूं। त ॿियनि जीअं सिन्फ़ुनि में मिसाल आहे जदीद शाइरी अची वई, जदीद गज़ल अची वियो, जदीद साइंसी इल्म बि अची विया, जदीद सिंधी अदब बि अची वियो, सभु जदीद थी विया। त आया जदीद फ़लसफ़ो बि आयो आहे या अञा उहो पुराणे वर्जन ते पियो हले? जदीद जेका मॉडर्न फ़िलासफ़ी आहे उनजी शुरूआति 16वीं सदी में डेकार्ट खां थी, रेने डेकार्ट खां। ऐं उहो पंध वरी कांट ते अची पुॻो हुयो। कांट तमामु अहम फ़लसफ़ी आहे। हींअर त जदीदियत पुॼाणा जो दौरु अची वियो आहे, ऐं जंहिं दौर में पाण रहूं था उनखे पोस्ट मॉडर्निज़म जो दौरु चयो थो वञे फ़लसफ़े जी दुनिया में। इवन हींअर त हिकिड़ो नओं नुक़्ते नज़र आयो आहे, पोस्ट ह्यूमनिज़म, जंहिंमें चवनि था त हू इंसानी जेको बीइंग आहे या इंसान जेको वजूदु आहे उनखे रीडिफाइन करणु खपे। ऐं जेको कल्चर आहे, जेके इंसान जूं रीतियूं रस्मूं आहिनि, वैल्यूज़ आहिनि, उन्हनि खे हिकु भेरो नए ॿीहर हिकिड़े नए तनाज़ुर में ॾिसणु खपे। त फ़लसफ़े में तमामु घणो कमु थियो आहे, ॿाहिरी दुनिया में वेस्टर्न फ़िलासफ़ी में तमामु घणो कमु थियो आहे। ऐं असां वटि ख़ासि करे नंढे खंड में जेको बरे सग़ीर जेको फ़लसफ़ो आहे उन ते तमामु घटि कमु थियो आहे, तमामु घटि किताब लिखिया विया आहिनि। त इहा खोट असां वटि त अञा पाण अञा 16वीं 17वीं 15वीं सदी वारे 14वीं सदी वारे जागीरदारी समाज में रहूं पिया। त लाज़मी हाणे असां वटि पोइ फ़लसफ़ो बि जागीरदारी ऐं वॾेर के समाज वारो ई हूंदो ऐं वैल्यूज़ बि उहे ई हूंदा, क़दर बि उहे ई हूंदा। पर पाण वटि बि इहे सभु शयूं जेके आहिनि उहे अचणियूं आहिनि, ऐं साइंस जे ज़रिए, टेक्नोलॉजी जे ज़रिए, जदीद इल्मनि जे ज़रिए। ऐं असांजी इहा ई उमेदु आहे, ऐं इन उमेद खे ई रखी करे पाण इन पंध में सलहड़िया आहियूं ऐं हलूं पिया अॻिते। सिंधी अदब हुजे या कहिड़ो बि फ़िकिर हुजे, कहिड़ो बि इल्मु हुजे, उन में नवाण इंतिहाई ज़रूरी आहे। जी हा, नओं फ़िकिर, नओं ख़्यालु। शाइरी हुजे, जीअं शेख हयास चयो हुयो त शाइरी जा रूह गरमाए नथी, मंज़िल मक़सूद खे पाए नथी। यानी रूह गरमाइण वारी शाइरी, अहिड़ो नओं ख़्यालु, अहिड़ो नओं फ़िकिर जेको जॾहिं तव्हां पढ़ो या ॿुधो त तव्हांजो जेका लूं आहे उहा कांडारजी वञे ऐं तव्हांजो रूह गरमाइजी वञे, तव्हां में हिकिड़े क़िस्म जी नई कैफ़ियत अची वञे ऐं नओं सहर तव्हां ते तारी थी वञे। त उहा जिदत जेका आहे उहा शाइरी में बि अहमियत रखे थी, त दुनिया जे हर हिकिड़े फ़िक्र, हर फ़लसफ़े में, हर इल्म में अहमियत रखे थी। त असां वटि सिंधी अदब हुजे, उहो बि जदीद थियो आहे। उनमें ख़ासि करे पोस्ट मॉडर्निज़म जा ॾाढा लड़ा आहिनि ऐं फ़लसफ़े जा लड़ा आहिनि, नफ़्सियात जा लड़ा आहिनि। रसूल मेमन साहब जूं जेके बि तव्हां अक्सर करे कहाणियूं पढ़ंदा, उन त हिकिड़ो पूरो कहाणियुनि जो किताबु लिखियो हुयो, उनमें नफ़्सियाती कहाणियूं हूंदो हुयो। सेंड्रूम उन किताब जो नालो आहे। उहो तव्हां कहाणियूं पढ़ी ॾिसो त इंसान जा जेके बि वार्ताऊं आहिनि, कैफ़ियतूं आहिनि, जेके बि साइकोलॉजिकल प्रॉब्लम्स आहिनि, उनखे उन कहाणियुनि में इस्तेमालु कयो। अलामती तौर ते त असां वटि शाइरी थींदी रही आहे, लतीफ़ साईं खां वेंदे रसूल मेमन ताईं। अबाबिल जी आख़िरी उॾाम हुनजी कहाणियुनि जो किताबु आहे, उहो शानदार किताबु आहे सिंबोलिक अंदाज़ में। पर नफ़्सियाती पस मंज़र में हाइपर सोनोमिया में हिकिड़ो किताबु असांजो दोस्त आहे मुजीब ओठो, उन नाविल लिखियो आहे, उहो ॾाढो सुठो नाविल आहे, पढ़ण जहिड़ो आहे। त इहे जेके नवां ट्रेंड्स आहिनि सिंधी अदब में, उहे नफ़्सियात जे पासे खां हुजनि या फ़लसफ़े खां हुजनि या साइंसी फिक्शन खां हुजनि, उहे असां वटि लिखिया वञनि था। ऐं मां इन राय सां मुतफ़िक़ न आहियां त को जेको सिंधी अदब आहे उहो जदीद लाड़नि खां ऐं रुझाननि खां ख़ाली आहे ऐं उन में को नओं फ़िकिर या नओं ख़्यालु कोन्हे को।
असां वटि तमामु घणा नौजवान आहिनि. मिठू सांगड़ाई आहे, उनजी तव्हां शाइरी ॿुधी, असां त दोस्त आहे, पढ़ंदा रहंदा आहियूं. फवाद कलवड़ आहे, या ॿिया तमामु घणा नौजवान आहिनि. सागर मुश्ताक आहे. उनजी तव्हां जॾहिं शाइरी पढ़ूं था या इवन उन्हनि खे ॿुधूं था, त अॻ में जेको असांजो शाइर हूंदो हुयो ऐं जेको असांजो हिन वक़्तु जेको नौजवान शाइर आहे, उहो अॻ जी भेट में वधीक इल्मी तौर ते अपडेट आहे, पढ़े थो, शयुनि खे सम्झे थो, ऐं उनजे फ़िक्र में बि पुख़्तगी आहे, शाइरी में बि, उनजे ख़्याल में बि. ऐं वरी वॾी ॻाल्हि त हुनजी जेको फ़िक्र आहे शाइरी जो ऐं फ़न, उन ॿिन्ही में उनखे हिकिड़ी सुठी कमाल जी दस्तरस्त आहे. त इहो सॼो जेको कमाल आहे उहो जदीद फ़िक्रनि जो आहे, जदीद मुताले जो ई आहे, जंहिं असांजो जेको नौजवान अदीब आहे उहो वधे थो ऐं उन ते कमु करे. अच्छा, नफ़्सियात ऐं फ़लसफ़े जे पाण में जेकर पाण ॻांढापे जी ॻाल्हि कयूं त पाण में हिननि जो केतिरो रिलेशन आहे नफ़्सियात ऐं फ़लसफ़े जो? इहो बहस तमामु घणो पुराणो आहे ऐं इहे सुवाल बि थींदा रहिया आहिनि. पर हींअर त पूरी दुनिया में ॿई हिकिड़ा अलॻि सां धार हिकिड़ा इल्म आहिनि. उनजो सिस्टमेटिक हिकिड़ा प्रिंसिपल्स आहिनि. नफ़्सियात जा पंहिंजा आहिनि ऐं फ़लसफ़े जा पंहिंजा आहिनि. पर जीअं त नफ़्सियात बि इंसान जे रवैयनि ऐं उनजे स्टडी ऑफ माइंड बि उनखे चवंदा आहिनि, साइकोलॉजी खे. त स्टडी ऑफ माइंड जे लिहाज़ खां काफ़ी सारो फ़लसफ़े खे वेझो बि आहे. पर हींअर हू अलॻि हिकिड़ो शोबो आहे. बाक़ी त फ़लसफ़े खे समूरनि इल्मनि जी माउ चयो वेंदो आहे, मदर ऑफ ऑल नॉलेजिस. उन जी भेट में त जेको आहे नफ़्सियात जेका आहे उहा फ़लसफ़े जी धीउ बि चई सघिजे थो उनखे. उहे जदीद जेके बि समूरा इल्म आहिनि उहे रिक्ताई फ़लसफ़े मां आहिनि. अरिस्टोटल इनखे अलॻि कयो हुयो. अरिस्टोटल हिकिड़ो ग्रीक फ़लसफ़ी आहे. उन पंहिंजे दौर में उन शयुनि खे अलॻि कयो, उनजी दर्जाबंदी कई समूरनि इल्मनि जी. हुन फिज़िक्स खे अलॻि कयो, बायोलॉजी खे अलॻि कयो, हिस्ट्री खे अलॻि कयो, पॉलिटिक्स खे अलॻि कयो फ़लसफ़े खां. न त उहे अॻ में समूरा इल्म जेके आहे उहे फ़लसफ़े जो ई हिसो हुया. त काफ़ी सारनि मामलनि में फ़लसफ़े ऐं साइकोलॉजी में हिकु जड़ायूं त थी सघनि थियूं, पर उहे एतिरो हिक ॿिए खे घणा वेझा कोन्हनि. हूअं त फ़लसफ़ो टोटलिटी में समूरनि शयुनि खे ॾिसंदो आहे, छिनी अलॻि अलॻि करे कोन ॾिसंदो आहे. मिसाल तौर ते हीअं सम्झिजे त केमिस्ट्री जो कमु आहे उहा ॻाल्हाईंदी आहे सिर्फ़ु एटम्स ते, बायोलॉजी ॻाल्हाईंदी आहे लिविंग थिंग्स ते, ऐं फिज़िक्स ॻाल्हाईंदी आहे एनर्जी ते. पर फ़लसफ़ो हिकु वक़्तु इन टिनी शयुनि ते ॻाल्हाईंदो आहे. इहा फ़लसफ़े जी ख़ूबी आहे. यानी फ़लसफ़ो कहिड़े बि घर में घिटी सघे थो, उनखे का बि बंदिश कोन्हे, रोक कोन्हे का. पर ॿियनि इल्मनि जी हिकिड़ी महदूद लिमिट आहे. साइकोलॉजी पंहिंजी हिकिड़ी लिमिट आहे. साइकोलॉजी क्वांटम फिज़िक्स सां वास्तो कोन्हे हुनजो, या साइकोलॉजी जो बायोलॉजी सां को तालुक़ु कोन्हे. पर फ़लसफ़े जो हिकु ई वक़्तु समूरनि इल्मनि सां वास्तो आहे. त इन माना में फ़लसफ़े जो साइकोलॉजी सां बि वास्तो आहे, पर साइकोलॉजी जो फ़लसफ़े सां घटि वास्तो आहे जेतिरो फ़लसफ़ो वास्तो आहे. मिठू सांगड़ाई साहिबु जीअं ज़िक्र थियो अॼु चयो त हिन वक़्तु नौजवान शाइर जेको आहे उनमें पुख़्तगी आहे, पढ़ी लिखी उन खां पोइ जेको आहे फील्ड में अचनि था. तव्हां हिन में छा एड कंदा त हिन वक़्तु जेके बि नौजवान आहिनि केतिरो अचनि पिया, या केतिरो हू वल्गैरिटी खां परे आहिनि, केतिरो हू जेको आहे हुन में समाजी इशूज़ वधीक खणनि पिया, केतिरो हू इश्क जी कहाणियुनि खां परे आहिनि? प्लीज़. बिल्कुलु इहा सही ॻाल्हि आहे. खोड़ सारा नौजवान आहिनि जेके उहे जेको मुतालो कनि था ऐं हू पंहिंजे मुशाहिदे मां गुज़रनि था. इश्क या प्यार मोहबत जूं कहाणियूं ज़िंदगी सां गॾु सर्वाइव कनि थियूं ऐं हलंदियूं रहनि थियूं. इन्हनि खे शुरू खां वठी तव्हां ॾिसो, लतीफ़ खां वठी उनखां कबीर खां वठी उनखां पोइ जेतिरो आयो आहे, जंहिं बि आयो पोइ उमिरि जे लिहाज़ सां आहे. त शुरू में माण्हू जेको आहे नौजवान शाइर हूंदो आहे या पंहिंजे जज़्बनि जी उपतार जेका आहे उहा ज़ाहिरी ॻाल्हि आहे प्यार मोहबत ते उन ताईं थींदो आहे. वरी एज जीअं वधंदी आहे, समाज जा मामला हुनजे साम्हूं ईंदा आहिनि त पोइ उनखे फोर्स कंदो, उन जे हिसाब सां लिखंदो आहे. उहो जेको आहे जीअं जीअं तजर्बनि मां गुज़रे थो त उनखे उन पासे जेको रुझान वञे थो उनजो शाइर जो. ऐं सुठे तरीक़े सां नौजवान लिखनि था. जावेद जबार आहे, पंहिंजो आज़ाद मरी आहे, असांजो सीनियर आहे साईं सारंग निज़ामाणी आहे, जीअं पंहिंजे राजा ॻाल्हि कई त फवाद कलवड़ आहे. पंहिंजो अहिड़ा खोड़ सारा दोस्त आहिनि नौजवान जेके पढ़नि था, जेको मुतालो कनि था ऐं दुनिया जा जेको अदब आहे ॾिसनि पिया त हू दुनिया जो अदब में छा पियो लिखिजे, या दुनिया जी शाइरी जेके ॿिया शाइरनि हू छा पिया लिखनि, असांखे छा लिखणु घुरिजे. उनखां पोइ उन्हनि जे ख़्यालनि में जटाव अचे थो, जड़ाव अचे थो, हू वधीक पुख़्ता थियनि था. हू पंहिंजे जेका आहे पंहिंजी समाजी हालतुनि उन्हनि ते बि खोड़ सारो लिखनि था, पर हू नए अंदाज़ सां नए रंग ढंग सां लिखनि था. हालांकि सिंफ़ साॻी हूंदी आहे, गज़ल हूंदो आहे या नज़म हूंदो आहे या बैत वाई, इहे सिंफ़ पाण वटि जेके आहिनि उन में लिखनि था. हींअर नसरी नज़म जो आहे वधीक रुझान, ऐं नौजवान मुंतज़र ॻोल्हो ॾाढो जेको आहे पुख़्तो आहे शायदि नसरी नज़मनि जे हवाले सां.
सो हू समाजी शयुनि खे कहिड़े तरीक़े सां ॾिसे थो, कहिड़े तरीक़े सां पॉइंट आउट करे थो, उहो पंहिंजी नसरी नज़मनि में ईअं ॿिया नौजवान बि जेके आहिनि समाज जे मसइलनि खे कहिड़े तरीक़े सां माना उन में शाइरी में इन कनि था। सो जेको शाइर पंहिंजे मुशाहिदे में ऐं मुताले में समाज खे न रखंदो या अदब खे न रखंदो, ॿोली खे न रखंदो, उहो अॻिते सर्वाइव न करे सघंदो, उहो न लिखी सघंदो। ऐं जेके असां वटि हींअर मौजूदा हालतूं इंतिहाई गंभीर आहिनि समाजी हवाले सां, पोइ गुरबत केॾी आहे, मुआशी मसइला केॾा आहिनि, बुख बदाली केॾी आहे, असांजो जेको आहे पहाड़ कीअं कटिजनि पिया, असांजे समुंड कीअं गदिलो पियो थिए, असांजूं ज़मीनूं, असांजा जेके ॿेट बनियूं ॿारा उहे कहिड़ी कंडीशन में कीअं ॿिया जेके आहिनि विकामजनि। शाइर हिकु ई वक़्तु उन्हनि सभिनी शयुनि ते नज़र रखे थो, रुॻो प्यार मुहबत ते त न आहे, पर ॿियो समाजी हालतूं जेके बदिलजनि थियूं रोज़ ब रोज़ ॾींहं जो, उन्हनि ते बि जेको आहे नज़र रखे थो, अपडेट थींदी रहे थी। हा उन टाइम कॾहिं कॾहिं त करंट अफेयर में उहो लिखी वठंदो आहे, कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त उहे हालतूं गुज़री वेंदियूं आहिनि त पोइ हुन वटां जेको आहे ॾात जी सूरत में अहिड़ी का शइ निकिरंदी आहे, पोइ उनखे पॉइंट आउट कंदो आहे, लिखंदो आहे पंहिंजी उन शाइरी में। सो नौजवान शाइर जेके लिखनि पिया उहे मुंहिंजे ख़्याल में, ऐं मूं जेतिरे क़दुरु पढ़ियो आहे त ॾाढो सुठो पिया लिखनि ऐं भरपूर तरीक़े सां लिखनि पिया। ऐं असां बि उन ई लिखण ऐं सिखण जे मरहले में आहियूं, ऐं सीनियर ऐं जूनियर दोस्तनि जो बि साथ आहे, ऐं हम उमिरि जेके दोस्त आहिनि उन्हनि जो बि साथ आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो कचेरियुनि मां घणो कुझु सिखिजे थो, ॿियो पढ़नि मां घणो कुझु सिखिजे थो, ऐं ॿियो समाज मां घणो कुझु सिखण लाइ मिले थो। सो इहे सभु शयूं जेको आहे असांजी ज़िंदगी सां लाॻापियल आहिनि। ऐं जहिड़ी महफ़िल में जहिड़नि दोस्तनि सां वेंदो तव्हां ओड़ो ई लिखंदो। हाल मञूं था त फेसबुक जे करे या ॿियूं सोशल साइट जे करे वल्गरिटी आई आहे, ऐं मूं ते बि खोड़ सारा इल्ज़ाम लॻंदा रहिया आहिनि त तव्हांजी शाइरी में वल्गरिटी आहे, या तव्हां रोमांस वधीक रखो था, या अहिड़े तरीक़े सां तव्हां जेको पिक्स रखो था। हालांकि तस्वीरूं रखणु या इहे शयूं रखणु सोशल मीडिया ते सभु माण्हू इज़हार ख़्यालु करे सघंदो सभिनी शयुनि जो। सो हालांकि पर शाइरी जेका आहे उन्हनि शयुनि ते समाजी इशूजनि ते थिए थी, उहा हिकिड़ी सुठी थी थिए ऐं बहितरीनु थी थिए। बिल्कुलु। अच्छा, ॿई नौजवान मुंहिंजे साम्हूं तव्हां वेठा आहियो, तव्हां ॾिठो हूंदो 1 यूनिट जे दौर में हिकिड़ी शाइरी आई, हिकिड़ो लिटरेचर आयो, मज़ाहिमती अदब आयो, वरी मार्शल लॉ जा दौर, वरी मुख़्तलिफ़ जेके जॾहिं जॾहिं सिंध ते हमिलो थियो आहे त उन दौर में हिकिड़ा मज़ाहिमती अदब आयो, सभिनी गॾिजी लिखियो। मिसाल आयो त मां ॾोही आहियां, मूं कई ॾोह कया आहिनि, मां नथो मञा, इन क़िस्म जी सॼो हिकिड़ी अदब आयो, लिटरेचर आयो, हुन में नज़मूं बि हुयूं त शाइरी बि हुई। त उहो हाणे जा नौजवान जेके आहिनि ज़रा हालतूं त साॻियूं ई आहिनि, साॻियो ई जेको आहे असांजा ॿेट खपाया वञनि था, साॻियो ई जेको आहे असांजा जबल खपाया वञनि था, उनखे कटियो वञे थो, साॻियो ई सिंध ते वालार थिए पई। ठीकु आहे, उनखां पोइ वरी गुरबत बि साॻी, उनखां बल्कि बदतर हालतूं आहिनि, उन दौर खां वधीक बदतर हालतूं आहिनि। त पोइ ईअं हिकिड़ो मज़ाहिमती अदब छो न पियो अचे, छो मज़ाहिमती अदब छो रुकिजी वियो आहे? न लिखिजे पियो, बिल्कुलु पढ़िजे पियो, लिखिजे पियो, उनजो एंगल मटियो आहे। हाणे ॾिसो गुज़िरियल जेको वक़्त में जहिड़े तरीक़े सां ॾिसो त तहरीकियूं कीअं हलियूं आहिनि, कहिड़े तरीक़े सां तहरीकूं हलियूं आहिनि, जेको आहे पंहिंजी धरती जूं क़ौमनि जूं कहिड़ियूं तरीक़े सां पाण वटि जेका तहरीक वॾी साली हली आहे, उन टाइम ते कोड़ा लॻिया विया आहिनि माण्हुनि खे, नौजवाननि खे। हींअर बि उहा साॻी कंडीशन आहे, पर हींअर जेको आहे ट्रेंड कुझु अलॻि आहे। हीअ असांजा नौजवान जेके आहिनि कुझु मख़सूस तबिको ई आहे जेको गॾियल आहे, ऐं हू को शाइरी जे ज़रिए वेड़ पियो करे, को ॿिए कंहिं एंगल सां वेड़ पियो करे, को कहिड़े तरीक़े सां वेड़ पियो करे। बहरहाल धरती जो जेको दर्द त जेके धरती ते रहंदड़ माण्हू आहिनि उन्हनि जा आहिनि, को रड़ थो करे, को दांह थो करे, को कलम थो खणे। अहिड़े तरीक़े सां मुंहिंजो हिकिड़ो नज़म तव्हांखे ॿुधायां थो, इहो कारूंजर ते लिखियलु आहे। त कारूंजर हींअर जेको कटियो वियो या कटिजे पियो, या इहो अहिड़े तरीक़े सां नज़म आहे, ही जो झूनो कारूं जरा हिन में खोड़ सदियुनि जूं ॻाल्हियूं, ही जो झूनो कारूं जरा हिन में खोड़ सदियुनि जूं ॻाल्हियूं, उभरी उसरी नेठि सुम्ही पियूं। ही जो झूनो कारूं जरा हिन में खोड़ सदियुनि जूं ॻाल्हियूं, उभरी उसरी नेठि सुम्ही पियूं। हिन जा हथ ऐं पेर बि पोढ़ा, हिन जा हथ ऐं पेर बि पोढ़ा, हिन जे गल तां घुंज पिया आहिनि, सरस्वती जी साख हिन में हिन खां पुछिबो रामायण जो। सरस्वती जी साख हिन में हिन खां पुछिबो रामायण जो, हिन खां पुछिबो दुर्गा छा आहे, हिन खां पुछबी शिव जी लीला, हिन खां पुछिबो मोहन कीअं, हिन खां पुछिबो सिंधु जल जो, हिन खां पुछिबो तूं कीअं आहीं। ही जो झूनो कारूं जरा खिलंदे खिलंदे रोई पवंदो, खिलंदे खिलंदे रोई पवंदो। धरती जो ही अरॾो पुटु आहे, हिन जी साख में सार दड़ो आहे,
तारीख़ी पस मंज़र मूं में रखिया आहिनि जंहिंमें शिव आहे या दुर्गा आहे या उनखां पोइ रामायण आहे, इहे सभु शयूं इन सां तारीख़ सां वाॻियल आहिनि, सिंधु धरती सां वाॻियल आहिनि, इन जबल सां वाॻियल आहिनि। जीअं मोहन जो पुछे थो त मोहन दड़ो जो कीअं कंडीशन हुई, इन खां पुछिबो जीअं मोहन कीअं हो, जो त खिलंदे खिलंदे रोई पवंदो धरती जो ही अरड़ो पुटु आहे, हिन जी साख में सार दड़ो आहे, हिन जे बाख में जीन मंदरु आहे, कोल्हिन जूं कणकाऊं हिन सां, भोगियुनि जा कुझु युग इन में, योगियुनि जी का तपस्या आहे, योगी जेके खोड़ सारा तपस्या करे, योगियुनि जी का तपस्या आहे, देवियुनि जा देराब इन में, जोधन जा आस्थान इन में, तारनि जूं क़बरूं बि इन में, सीता राम जूं ख़बरूं इन में, हिन खां पुछिबो ॻाल्हि कंदे का, ही जो झूनो कारूं जरा, ॻाल्हि कंदे ई रोई पवंदो, ॻाल्हि कंदे ई रोई पवंदो। हिन में हाउ हरण जो आहे, हिन में शींहं दफ़न थिए हलनि, हिन में हाउ हरण जो आहे, हिन में शींहं दफ़न थिए हलनि, हिन में वण के पोढ़ा थिया आहिनि, हिन जा रस्ता सोढ़ा थिया आहिनि, हिन में वण के पोढ़ा थिया आहिनि, हिन जा रस्ता सोढ़ा थिया आहिनि, हिन जा मोर मरी वेंदा सभु, हिन जा मोर मरी वेंदा सभु, हिन जा नांग ठरी वेंदा सभु, हिन जूं झिरकियूं विधवा थींदियूं, हिन जूं झिरकियूं विधवा थींदियूं, हिन जा कांव उॾामी वेंदा, हिन खां मिलबो सूर जसलबो, हिन खां मिलबो सूर जसलबो, ही जो झूनो कारूं जरा, खिलंदे खिलंदे रोई पवंदो। एहसासन खे थुरबो जेकर, हिन ते कर्ट कुहाड़ा आया, हिन ते ख़्याल उघाड़ा आया, हिन ते कर्ट कुहाड़ा आया, हिन ते ख़्याल उघाड़ा आया, धरती जो धराड़ इहो आहे, आख़िर सुॾको राड़ इहो आहे, हिन ते अॼु के मिशनियूं आयूं, हिन जो कंध ऐं ॿांह कपनि थियूं, हिन ते के अॼु मिशनियूं आयूं, हिन जो कंध ऐं ॿांह कपनि थियूं, हिन जा वारस गूंगा शायदि, हिन जा वारस गूंगा शायदि, हिन जा वारस अंधा शायदि, पाण हलूं था पाण पुछूं था, पाण हलूं था पाण पुछूं था, कहिड़ो ॾोह सज़ा ही कहिड़ी, छा लाइ इन जा अंग कपियो था, कहिड़ो ॾोह सज़ा ही कहिड़ी, छा लाइ इन जा अंग कपियो था, ही जो झूनो कारूं जरा, भाकुर पाए रोई पवंदो, ही जो झूनो कारूं जरा, भाकुर पाए रोई पवंदो। हिकिड़े खोड़ सारी वॾी हींअर असांजा दोस्त आहिनि, हाजी सांद आहे, खलील कुंबार आहे, तमामु ख़ूब न्यूज़ ब्रेक आहे, वरी पाण वापसि अची ताईं कंटिन्यू कंदासीं। किताब मुंहिंजो न्यूज़ ब्रेक आहे, न्यूज़ ख़बरूं ॿुधी जल्दी वापसि अचूं था। ॿेहर भलीकार ऐं हिकिड़ी ख़बर तव्हां सां शेयर कयां त हिकिड़ी रिपोर्ट आई आहे जंहिंमें इहो चयो वियो आहे त पाकिस्तानी हर साल पंहिंजे उमिरि ते हज ते ऐं ज़ियारतुनि ते 3.5 अरब रुपयनि खां वधीक ख़र्च कनि था। कल्ह हिकिड़ी रिपोर्ट आई खांगी इदारे जी इहा रिपोर्ट हुई त मतिलबु जेको असांजो ट्रेवलिंग जो आहे, मतिलबु हीअ सिर्फ़ु उहा ट्रेवलिंग आहे, उहो ख़र्चु आहे जेको असां पंहिंजो उमिरि ते वञूं था, हज करे अचूं था या वरी ज़ियारतुनि ते वञूं था। 3.5 अरब रुपया सालियाना, गुज़िरियल साल बि इहो अंगायो, इहे फिगर्स आया। सो न्यूज़ आहे हिकिड़ी ऐं ज़रूरु ॿुधाइणु घुरिजे। राजा प्लीज़ तव्हां कंटिन्यू कजो जेको मज़ाहिमती अदब ते तव्हां पाण ॻाल्हायोसीं पिया। इहा हिकिड़ो अहम सुवालु आहे ऐं इहो सुवालु अदब में ख़ासि करे तमामु पुराणो आहे। जी हा, असांजे समाज जो बि सुवालु आहे ऐं मग़रबी फ़लसफ़े में, मग़रबी अदब में बि हिन ते तमामु घणो हिकिड़ो बहस थियल आहे त जेको हिकिड़ो अदीब आहे या जेको शाइर आहे या जेको लेखक आहे, उनखे धुराइतो थियणु खपे या न थियणु खपे, यानी जानबदार हुजणु खपे या गैर जानबदार हुजणु खपे। मुंहिंजी नज़र में त दुनिया में का बि शइ गैर जानबदार थींदी ई कोन्हे, छाकाणि त उनजो को न को मौक़फ़ हुजे थो। जी हा, जंहिं बि माण्हूअ जो को हिकिड़ो मख़सूस या हिकिड़ो मौक़फ़ आहे उहो जानबदार आहे। उहो मौक़फ़ कहिड़ी बि धुर जो हुजे, कहिड़े फ़िक्र जो हुजे। मज़ाहिमती अदब या मज़ाहिमती तहरीकूं जेके हूंदियूं आहिनि, उनजो घणो जेको वास्तो हूंदो आहे उहो सियासत सां हूंदो आहे। जी हा, सियासी तहरीकूं उभरंदियूं आहिनि, मिसाल तौर ते 1 यूनिट आहे, उन में घणो किरदारु जेको आहे सियासी तहरीकुनि जो। सियासी तहरीकुनि अदब खे खयूं, मिसाल तौर ते शेख अयाज़ जी जॾहिं शाइरी जॾहिं लिखियो पए, ॻाए इनकलाब ॻाए, या मां ॾोही आहियां, मां ॾोही आहियां, तव्हां ॿुधायो, या ॿिया जेके बि अयाज़ जेका इनकलाबी शाइरी आहे उनखे उन दौर में सियासी तंज़ीमुनि ॻायो पए। जी ज़रना बलोच इनकलाबी जलसनि में शेख अयाज़ जी शाइरी ॻाई पए, ऐं सजावली जी, बेदल मसरूर जी शाइरी ॻाई पए, जुमन दरबदर, इब्राहिम मुंशी, तमामु उस्ताद बुखारी। जी हा, त सियासी हींअर सियासी तहरीकूं जेका का मुनज़िम समाज में सियासी तहरीक कोन्हे का। मां तव्हांजी ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहियां त हिन वक़्तु 1 यूनिट खां वधीक बदतरीन हालतूं आहिनि सिंध जूं, ऐं हिन वक़्तु सिंध खे तमामु घणा ख़तरा आहिनि ऐं घण तरफ़ा ख़तरा आहिनि। मज़हबी इंतिहा पसंदि जा ख़तरा आहिनि,
रियासत तरफ़ां ख़तरा आहिनि, वफ़ाक़ तरफ़ां असांजे ॿेटनि ते, ज़मीनुनि ते ऐं जबलनि ते, ढंढुनि ते मेरिट जा मसइला आहिनि, जॉब्स नौकरियुनि जा मसइला आहिनि। को बि इदारो जेको आहे उहो एतमाद जोॻो आहे कोन। कमीशन जा इदारा छो न हुजनि, SPSC जो इदारो हुजे या कहिड़ो बि इदारो तव्हां खणो, उहो को बि उन ते माण्हू माना तव्हां जंहिं बि माण्हू सां कचहरी कंदव पंहिंजे दोस्त सां, पंहिंजे घर जे भाती सां, त हू पहिरियां त न में कंदो न हिन में ईअं आहे। त यानी असांजो समाज जेको आहे उहो पूरो हिकिड़ो घण तरफ़नि मसइलनि जो शिकार आहे। जी हा। ऐं समाजी जेके मसइला हूंदा आहिनि, मां सम्झां थो त उन्हनि जो जेको हल हूंदो आहे उहो हिकिड़ी अवाम दोस्त ऐं वतन दोस्त सियासत हूंदो आहे। जी हा। त असांजी मौजूदा सिंध जी जेका आहे वतन दोस्त ऐं अवाम दोस्त तरक़ी पसंदि सियासत आहे, उहा ठीकु आहे, उत्साहींदड़ आहे, उन में कुझु शयूं आहिनि, पर उहा अञा उन जोभनि में कोन्हे का जो असांजो वरी उन तरह जो मज़ाहिमती अदब तख़लीक़ थिए जेको वन्युनि जे दौर में शेख हयाज़ जी सूरत में थियो, रशीद भट्टी जी सूरत में थियो, अमर जलील जी सूरत में थियो, तारक अशरफ जी सूरत में थियो, तनवीर अब्बासी जी सूरत में थियो, या ॿिया हिकिड़ा अली बाबा, तमामु घणा हिकिड़ा नाला आहिनि सिंधी अदब जा, हिकिड़ा माया नाज़ नाला आहिनि तमामु वॾा, जिन सिंधी अदब में पथर जी पीढ़ जो हिकिड़ो पथर जो हिकिड़ो किरदारु अदा कयो। ऐं इंडिजीनियस जेको लिटरेचर थींदो आहे उनजी जेका ख़ूबी हूंदी आहे उहा हूंदी आहे त उहो पंहिंजे समाज सां, पंहिंजे वतन सां, पंहिंजी धरतीअ सां, पंहिंजे कल्चर सां ऐं पंहिंजी ॿोलीअ सां ॻंढियल हूंदो आहे। इहा हुनजी हिकिड़ी ख़ूबी हूंदी आहे। त उन में घणो जो किरदारु हूंदो आहे उहो सियासत जो बि हूंदो आहे, तंज़ीमुनि जो बि हूंदो आहे, अदबी संगत जो बि उन वक़्तु हिकिड़ो तमामु घणो किरदारु हो। हिन वक़्तु अदबी संगत जो किरदार ते बि हिकिड़ो सवाल निशान आहे त नेठि अदबी संगत जेका आहे उहो उनजो कमु छा आहे, उहो सिंधी ॿोली लाइ जे वाधारे लाइ बि उनजो को कमु कोन्हे को, अदबी इदारनि जो कमु, मिसाल तौर ते सिंधी अदबी बोर्ड जो तव्हां हींअर कमु ॾिसो, उनजो को अहिड़ो ख़ासि करे समाजी कार्य आहे ई कोन। किताब छपजनि था, उनजा रिसाला अचनि था, तव्हां उहो पढ़ो त उनमें मवाद पढ़ण जहिड़ो आहे कोन, ऐं उन्हनि ते करोड़ रुपया ख़र्च पिया थियनि, सालनियूं बजटूं आहिनि, तव्हां पढ़ो हींअर जेके बजटूं आहिनि, ऐं तव्हांजा मेला थियनि पिया, सकाफ़ती आर्ट काउंसिलूं आहिनि, पर उन्हनि सभिनि जे हूंदे बि असांजो जेको अदब आहे या असांजो जेको समाज आहे उहो वरी बि तमामु घणनि मसइलनि जो शिकार आहे। त उन में हिकिड़ी मुनज़िम अदबी फ़िक्री ऐं सियासी तंज़ीमुनि जी ऐं उन्हनि जी तहरीकुनि जी ज़रूरत हूंदी आहे। ऐं हींअर जेको बुनियादी सबबु आहे या बुनियादी जो कारण आहे उहो इन्हनि शयुनि जो कमज़ोर हुजणु आहे। उनजे करे मज़ाहिमती अदब पैदा थिए थो, पर उहो घणे पैमाने ते कोन्हे, उहो पंहिंजे जोभनि में कोन्हे। सो इहो सही। अच्छा राजा, हीअ जेके इशूज़ थियनि था, मतिलबु रोज़ असां ॾिसूं था रखी को न को मतिलबु झटको लॻे थो। मिसाल हाणे हीअ जेको ठारूशा वारो मामिलो हुयो, त मतिलबु 15 ॾींहंनि जी पंहिंजी धीअ खे जेको आहे उनखे दफ़न करे छॾणु, उनखे ज़िंदा दफ़न करणु। वरी जेकॾहिं पाण ॾिसूं त तव्हां हिते ई खैरपुर डिस्ट्रिक्ट में 2-3 ॾींहं पहिरीं जेको आहे हिकिड़े हमरा जेको आहे औरत ते तशदुद कयो, उनजी बचेदानी जेको आहे ॿाहिरि कढी छॾणु, इन क़िस्म जा। वरी हिन पासे ॾिसूं पाण 2 ॾींहं पुलिस फायरिंग करे थी, ऐं जेका बीमार औरत अस्पताल मां अचे पई उनखे गोलियूं हणी क़तल करे छॾे, वरी 28 कलाक धरणो लॻियो, उनजे बावजूदि कुझु न थिए। नवाब अली मोहम्मद वाक़ियो पाण ॾिसूं या सिंध में अॻुवा हीअ असां वरी असांजी जेका सिंध आहे उहा वञे कहिड़े पासे पई, ऐं हीअ जेका हिकदमि मतिलबु शॉकिंग न्यूज़ असांजे लाइ अचनि थियूं, ऐं माण्हू मतिलबु दंग रहिजी वञे थो त अच्छा हीअ बि असांजी सिंध में, त पाण केॾांहुं पिया वञूं ऐं छा मैसेज असांखे मिली रहियो आहे। मां वरी बि इहा ॻाल्हि चवणु चाहींदुसि त सिंधी समाज हींअर तमामु घणनि इंतिशार जो शिकार आहे, घण तरफ़ा इहे मसइला आहिनि। ऐं इहे जेके बि प्रॉब्लम्स तव्हां ॿुधायो था या जेके असां ॾिसूं था हर रोज़ जे बुनियाद ते, इन जो हल या इनखे प्रोटेक्शन ॾियणु रियासती इदारनि जो कमु आहे, उन फ़ौज जो कमु आहे, पुलिस जो, या ॿिया जेके असांजा हिकिड़ा इदारा आहिनि जिन जी इहा रिस्पॉन्सिबिलिटी आहे, उहो थाणा हुजनि, कोर्टूं हुजनि, त उन ॾिस में उन्हनि जो किरदारु को एतिरो अहमियत जो या ॻणप जो कोन्हे को। त हाणे ॿिया जेके इदारा आहिनि या इहे जेके बि असां वटि, हालांकि सिंधी समाज जेको आहे उहो कॾहिं बि तव्हां जेकॾहिं तारीख़ पढ़ंदव त इन क़िस्म जी बदतरीन जेको असां वटि हींअर ज़ुल्म थिए पियो, ख़ासि करे औरत ते जेको तशदुद थिए पियो, या जेका तज़लील थिए पई, या जेके कबीलाई जहिड़ा आहिनि, तमामु घणा हिकिड़ा असांजा अहम जेके सिंधी समाज जा वॾा माण्हू आहिनि, अजमल सावंत जहिड़ो माण्हू जेको हिकिड़े तमामु अहम शोबे में PhD करे जे, उनखे ईअं सरियाम गोलियूं क़तल कयो वञे ऐं उनजो को दाद फ़रियाद न थिए, उनजो कातिल गिरफ़्तार न थी सघनि। त इन क़िस्म जो जेको माहौल आहे उहो हींअर जेको तयारु थियो आहे, त का बि चई कोन थो सघे त सिंधी समाज केॾांहुं वञी रहियो आहे। पर इन जो हल जेको आहे, मुंहिंजी नज़र में हल जेको आहे उहो वरी बि इल्मु आहे, वरी बि तालीम आहे, वरी बि किताब आहिनि। उनजो हल जेको आहे उहो कंहिं कबीलाई जरगे में कोन्हे, उनजो हल कंहिं सिंधी वॾेरे वटि कोन्हे, कंहिं MP MN वटि कोन्हे, कंहिं पुलिस जे SHA वटि कोन्हे, SP वटि कोन्हे को। उनजो हल वरी बि इल्म में आहे
ऐं फ़िक्रनि में आहे। जेसिताईं असां किताबनि खे आम न कंदासीं, इल्म खे आम न कंदासीं, पंहिंजी सकाफ़त खे आम न कंदासीं, पंहिंजे वैल्यूज़ खे आम न कंदासीं जेके असांजे सिंधी समाज जा रहिया आहिनि। यानी असां वटि औरत ते हथु खणणु तमामु घणी हिकिड़ी वॾी तोहीन आहे। जी हा। ऐं वरी उनखे मां चवंदो उन जहिड़ो को बेगरती वारो कमु ई कोन्हे त को माण्हू औरत ते हथु खणे। पर हींअर जेकॾहिं को माण्हू पंहिंजी औरत ते हथु खणंदो उनखे बहादुर सम्झो थो वञे। त हींअर असांजा वैल्यूज़ तब्दील थियनि पिया। त असांखे वरी जीअं रूसे नारो हयूं त बैक टू नेचर, सो असांखे वरी हिकिड़ो भेरो ॿीहर असांजा जेके पुराणा जेके असांजा जेके सकाफ़ती क़दुरु आहे उन्हनि तरफ़ वापसि वञण जी ज़रूरत आहे ऐं पंहिंजे समाज खे इन समूरनि इंतिशारनि खां बचाइण जी ज़रूरत आहे। उन में जेको अहम किरदारु आहे उहो तव्हांजो बि थी सघे थो, मुंहिंजो बि थी सघे थो, पर्सनली बि थी सघे थो, इंडिविजुअल बेस ते इनफ़रादी तौर ते बि थी सघे थो, त इज्तिमाही तौर ते बि थी सघे थो। ऐं उन में लाज़मी तौर ते जेके पाण तरक़ी पसंदि माण्हू आहियूं, तरक़ी पसंदि राइटर आहिनि, तरक़ी पसंदि अदीब आहिनि, उहे ई इन इंतिशार वारे समाज खे ऐं सिंधी समाज खे इन मसइलनि मां हल कढी सघनि था ॿार। सही, बिल्कुलु। मिठू सांगड़ाई साहिबु, समाजी वैल्यूज़ जी ॻाल्हि थिए पई, समाजी क़दरनि जी ॻाल्हि थिए पई, छो असां इन समाजी वैल्यूज़ में डिट्रैक्ट छो थी विया आहियूं? सर, असांजो समाज खे अहिड़े तरीक़े सां ठाहियो वियो आहे, हथ सां ठाहियो वियो आहे, उन्हनि खे अहिड़े तरीक़े सां सोच ॾिनी वई आहे, फ़िकर ॾिनी वई आहे। असांजी तइलीम जेको आहे कहिड़े मयार जी असांखे ॾिनी पई वञे, यूनिवर्सिटियुनि खां वञी प्राइमरी जेको आहे तव्हांजा जेके सिलेबस ॾिसो त हुननि में ॾिनो छा पियो वञे। को बि अहिड़े तरीक़े सां सुठी जेका आहे सुठा सिलेबस कोन, रियलिटी आहे कोन, हुन में को समाजियात जे लाइ का अहिड़ी सुठी आहे कोन। बसि पंहिंजा ई हिकिड़ा अहिड़ा लेसन आहिनि जेके तव्हांखे बसि वाह वाह करिणो आहे। अहिड़े तरीक़े सां उहो ॿारु छा थिए, ॿारु कहिड़ी शइ खे ऑन कंदो? को सावले तरीक़े सां साइंस न आहे, उनमें फ़लसफ़ो न आहे, उनमें बायोलॉजी न आहे, उनमें केमिस्ट्री कोन्हे। तव्हांजा अहिड़ा जेके आहिनि नाकारा पोइते पियल लेसन आहिनि उनमें उहे ॾिना पिया वञनि। हाणे ॿारु छा पिक कंदो? सो असांजे ॿारनि खां वठी वॾनि ताईं असांजी नफ़्सियात अहिड़ी ठाही वई आहे, माण्हू वहशी थी वियो आहे ॾींहों ॿ ॾींहुं। असांजा एॾा सारा इदारा आहिनि, उहे कमु नथा कनि, उन्हनि वटां इंसाफ़ न आहे, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे माण्हू रिएक्ट कंदो। सही ॻाल्हि आहे। माण्हू पंहिंजे हक़नि जी लताड़ थींदी त माण्हू कहिड़े तरीक़े सां रिएक्ट करे थो। जेकॾहिं कंहिं इदारे वटि वञे, कंहिं थाणे वटि वञे, या कंहिं जाइ ते वञे जिथे जिथे उन्हनि जा कम आहिनि उन्हनि सां वेंदो त हुते खोड़साला हिकिड़े ग़रीब माण्हू लाइ त एतिरा ई इशू आहिनि त उनखे को रिस्पेक्ट नथी मिले। ऐं इवन उहो हली हली सुप्रीम इदारा आहिनि असांजा, उन्हनि ते बि तव्हां वञो त हली 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 10 सालनि ताईं बि हली हली, पर उन्हनि जो आख़िर ताईं तदारक नथो थिए। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, तदारक न थींदो त माण्हू केॾांहुं वेंदो? जरगाई सिस्टम ॾे वेंदो, वॾेरनि ॾे वेंदो, ऐं जेके बि असांजा भोतार चूंडियल आहिनि उन्हनि ॾे वेंदो। ऐं उहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे इहो ई त चाहींदा आहिनि त इहे माण्हू असांजे अंडर में रहनि, असांजे हैंडवर रहनि, असांखां ॿाहिरि न वञनि। छो जो उन्हनि खे वोट बैंक जो, उन्हनि खे इक़्तिदार जो, उन्हनि खे कुर्सियुनि जी लालच आहे। ऐं माण्हू जेसीं ताईं इन जे पेरनि में किरिया रहंदा उन्हनि जो फ़ाइदो आहे। ऐं असांखे एजुकेशन जेका मयारी न ॾिनी वेंदी त असांजा माण्हू, असांजा ॿार, असांजा नौजवान उते ई साॻे हिननि जे पेरनि में पिया हूंदा। ऐं असांजो ज़हनी तरह माण्हू जेको आहे एतिरो त इमोशनल बि आहे, त डिप्रेस बि आहे, ऐं नफ़्सियाती तरह वीक थियल बि आहे, त हू कंहिं बि फ़ैसिले जी कुवत नथो रखी सघे। इवन एतिरे क़दुरु पंहिंजे ई घर में अगरि जेको को भत करे थो शादी जो, त हू बि वरी पाड़े वारे खां पुछंदो, ॿिए खां, पंहिंजो माइंड इस्तेमालु न कंदो, ॿिए खां पुछंदो यार इहे कहिड़े तरीक़े सां करिणो आहे, कीअं करिणो आहे। बसि करिणो तोखे आहे, ख़र्च बि तोखे करिणो आहे, वरी बि तूं पंहिंजो माइंड सेट रखनि। सो असीं जेको आहे अहिड़ा माण्हू थी विया आहियूं त पंहिंजो काज़ जा, ॿिए जो काज़ या कहिड़ो बि, त असीं वरी ॿिए खां जेको ॿिए ते भाड़ियूं था त हू छा थो चए, हू कहिड़े वॾेरो छा चवंदो, हू छा चवंदो, या पीर सरदार छा चवंदो, उनजे करे असां सॼा डिप्रेस थियल माण्हू आहियूं। सो ही हालतूं इन वक़्तनि जेके क्रिएट थियल आहिनि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे कल्ह के गुगर वारो धरणो तव्हां ॾिसो पिया न, हाणे इन माण्हू खां इंसाफ़ न थींदो। असांजा इदारा ई जेके आहिनि उन ते हुनजो क़तल कंदा, उनजी अमड़ जो हुन ते फायरिंग कंदा बिना जवाज़, बिना सबब, त ही माण्हू छा हुनजे दिलि में उन इदारनि लाइ, उन माण्हुनि लाइ, उन समाज लाइ छा कहिड़ी फीलिंग्स, कहिड़ा अहसास हूंदा जॾहिं हू एतिरो हाय घोड़ा करे पियो। सो इहे माण्हू पंहिंजो पोइ रिएक्ट कंदा। ज़ाहिरी ॻाल्हि आहे कहिड़े तरीक़े सां रिएक्ट करे थो, या ख़ामोश थिए थो, खोड़ सारा ख़ामोश थी वेनि था, पर ॿिया त रिएक्ट कंदा। सो असांखे जेको आहे राजा वारी ॻाल्हि त असांखे एजुकेशन मयारी मिलणु घुरिजे। असांजे जेको आहे सकाफ़ती तहज़ीबी तरीक़े सां असांखे स्ट्रॉंग कयो वञे, ऐं असांखे जेके सकाफ़ती तरीक़े सां असांखे कुझु प्रोग्राम थियनि था उहो बि जेको आहे ईअं ॾेखाव लाइ, फ़ोटो सेशन लाइ, बाक़ी रियलिटी उन्हनि में का बि कोन्हे, हक़ीक़त उनमें का बि कोन्हे। असांजा पोइ ते पहले तव्हांखे अगरि सकाफ़त ॾिसणी आहे त तव्हां
अछड़े थर में हलिया वञो, हुनजे बेक हलिया वञो, तव्हां ॿियो जेको असांजा रेगिस्तानी इलाइक़ा आहिनि उन्हनि में हलिया वञो, या पुठिते पहले ॻोठाण उन में वञो, तव्हांखे सकाफ़त नज़र अचे। सकाफ़त शहरनि में थोरी थी नज़र अचे, बसि पोइ उतां कुझु माण्हू जेके 100 सारा माण्हू आहिनि पोइ सकाफ़ती मेला लॻाइनि था, हेॾा होॾा शो कनि था, पर रियलिटी जेका आहे असांजी ॿाराड़ी में आहे। ऐं ॿाराड़ी वारो माण्हू सॼो सॼो वीचारो अणपढ़ियल आहे, जिते जिते एसी ताईं उहो ग़ुलामी जी ज़िंदगी गुज़ारे रहियो वॾेरनि जी मीरनि पीरनि जी। सो असांजो सुधारो तॾहिं थींदो जॾहिं असांखे असांजो सिलेबस बिल्कुलु बाक़ाइदगी सां सवले तरीक़े सां चेंज कयो वञे, पहिरें खां वठी यूनिवर्सिटी ताईं। जेसीं ताईं सिलेबस चेंज न कयो वेंदो, असांखे मयारी जेको एजुकेशन न मिलंदी, त असांजा मसइला इहे ई रहंदा। हिते बसि इहो ई आहे त हुनखे भलो चवणो, हुनखे भलो चवणो, लेसन इहो ई आहे, ॿियो कुझु न आहे। सही। राजा, फ़लसफ़े ते पाण वापसि हलंदासीं त मार्क्सिज़म जी पाण ॻाल्हि कयूं था, ऐं उनखां पोइ वरी लेनिन जी पाण ॻाल्हि कयूं था, ठीकु आहे। असां अञा ताईं नवां जेके लीडर आहिनि उहे छो न पैदा कया आहिनि, ऐं दुनिया किथे बीठल आहे, असां अञा ताईं छो उन्हनि खे कोट कयूं था। पर हिन जो जवाबु मां ब्रेक खां वापसि अची पोइ तव्हां खां पुछंदुमि। नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ पाण जल्दी वापसि अचूं था, केॾा न वञो ॾिसंदा रहो।
सूबे मेरान में हिकु भेरो ॿीहर भलीकार ऐं मौसम जे हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अॼु खां तेज़ बरसातुनि जो सिलसिलो शुरू थी चुको आहे। हिन वक़्तु ॿुधायो पियो वञे त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में जेको आहे बादल छांइजी चुका आहिनि ऐं हल्की हल्की बरसाति बि शुरू थी चुकी आहे। ॿुधायो इहो पियो वञे त कराचीअ खां कश्मीर ताईं, हुन खां पोइ वरी जेको असांजो पूरो दादू ज़िलो आहे वेंदे कंबर शिदातकोट ताईं, उन ताईं बरसातूं हूंदियूं। अॼु खां तेज़ बरसाति हैदराबाद ऐं हुनजे भरपासे में शाम जो जेको आहे तेज़ बरसाति, तेज़ हवाउनि सां ऐं तेज़ बरसाति जो वसकारो थियण वारो आहे। सो गर्मीअ जो ज़ोर टुटंदो, 2-3 ॾींहं खां वठी जेको आहे गर्मीअ जो ज़ोर हिकु भेरो ॿीहर वधियो पिए। सो अॼु सॼी सिंध में बरसातुनि जो जेका बरसातुनि जी अॻकथी कई वई आहे। हलूं था राजा अल्ताफ़ ॾांहुं। राजा, तव्हां कहिड़ी शाइरी ॿुधाए रहिया आहियो? तव्हां शाइरीअ में इन जा मुक़ाबले में हिसो ई न वरितो अथव। हालांकि सच इहो आहे त मुंहिंजो पहिरियों जेको किताबु आहे उहो बि नज़मनि जो किताबु आहे, शाइरी जो किताबु आहे ऐं शाइरी बि लिखीसीं। उनमें हिकिड़ी बुनियादी सुञाणप हिकिड़े शाइर वरी बि आहे। जी हा। ऐं मां हिकिड़ो गज़ल तव्हांखे ॿुधायां थो। ज़रूरु। मुंहिंजो हिकिड़ो आहे पुराणो गज़ल आहे। तुंहिंजो तुंहिंजो पार भिटाई, तुंहिंजो तुंहिंजो पार भिटाई, अखिड़नि जो आहे ठार भिटाई। वाह। मूं त ॻिचीअ में पातो आहे, ॾुखड़नि जो ई हार भिटाई। वाह। हुनजी दिलि में छा आहे अलाए, हुनजी दिलि में छा आहे अलाए, पंहिंजी दिलि में प्यार भिटाई। वाह। ओठी कंहिंजी वेल तके थो, कंधीअ कारूं भार भिटाई। तव्हां मींहं जी ॻाल्हि कई। ओठी कंहिंजी वेल तके थो, कंधीअ कारूं भार भिटाई। ऐं नेण निंडाखा ॿूटिया ई जॾ, सांत थियो संसार भिटाई। काल्ह बि तुंहिंजी सिंध में आहे, बुख मरी वियो ॿार भिटाई। वाह, तमामु ख़ूबसूरत ऐं गहरो। तव्हां प्लीज़। हा, मुंहिंजो गज़ल आहे हिकिड़ो। जी हा। मुंहिंजो तो ते मरणु ज़रूरी हो, वाह। अख में ॻोढ़ो तरणु ज़रूरी हो। मुंहिंजो तो ते मरणु ज़रूरी हो, अख में ॻोढ़ो तरणु ज़रूरी हो। तुंहिंजी नाराज़गी ॾिठी नथी, तुंहिंजी नाराज़गी ॾिठी नथी, तोॾे वापसि वरणु ज़रूरी हो। वाह वाह। तुंहिंजी नाराज़गी ॾिठी नथी, तोते वापसि वरणु ज़रूरी हो। तोखे सजदा करण जी ख़्वाहिश हुई, तुंहिंजी पूॼा करणु ज़रूरी हो। तोखे सजदा करण जी ख़्वाहिश हुई, तुंहिंजी पूॼा करणु ज़रूरी हो। मुंहिंजे साम्हूं मिले रक़ीबनि सां, हाउं ते मुंग ॾियणु ज़रूरी हो। ऐं पखी ॿूटा भले हुजनि लेकिन, पखी ॿूटा भले हुजनि लेकिन, ऋण में हिकिड़ो हरणु ज़रूरी हो। तुंहिंजी मोहबत सफ़ाई अहिड़ी हुई, तुंहिंजी मोहबत सफ़ाई अहिड़ी हुई, मुंहिंजो कुझु कुझु खरणु ज़रूरी हो। वाह। ऐं तुंहिंजे ताननि ते लोक मुर्कियो पिए, तुंहिंजे ताननि ते लोक मुर्कियो पिए, मुंहिंजो सुॾकी पवणु ज़रूरी हो। मुंहिंजो तो ते मरणु ज़रूरी हो, अख में ॻोढ़ो तरणु ज़रूरी हो। हिकिड़ो ॿियो गज़ल आहे। जी हा। महबूब चुमे चप, ईअं थिए त मज़ो थिए। वाह। महबूब चुमे चप, ईअं थिए त मज़ो थिए, विछड़ूं त अचे तप, ईअं थिए त मज़ो थिए। महबूब चुमे चप, ईअं थिए त मज़ो थिए, विछड़ूं त अचे तप, ईअं थिए त मज़ो थिए। तड़पां बि तार तार, लुत्फ़ मां बि वठां सो, तड़पां बि तार तार, लुत्फ़ मां बि वठां सो, हथड़नि सां पंहिंजे कप, ईअं थिए त मज़ो थिए। ऐं मूंखे बि उन जी आहे घणी यार ज़रूरत, मूंखे बि उन जी आहे घणी यार ज़रूरत, उनखे बि मुंहिंजी खप, ईअं थिए त मज़ो थिए। ऐं को ख़ौफ़ हुजे, धड़क हुजे, भड़क हुजे भल, को ख़ौफ़ हुजे, धड़क हुजे, भड़क हुजे भल, दुश्मन खे हुजे डपु, ईअं थिए त मज़ो थिए। जे रत वहे क़ौम जो ई क़ौम पोइ जागे, जे रत वहे क़ौम जो ई क़ौम पोइ जागे, खंजर खे भले ठप, ईअं थिए त मज़ो थिए। इल्हाद जे इल्ज़ाम खां तूं छो थो डिॼीं पियो, इल्हाद जे इल्ज़ाम खां तूं छो थो डिॼीं पियो, महबूब खे पियो जप, ईअं थिए त मज़ो थिए। महबूब चुमे चप, ईअं थिए त मज़ो थिए, विछड़ूं त अचे तप, ईअं थिए त मज़ो, ईअं थिए त मज़ो थिए। असां चाहियूं शल ईअं थिए। इहो विच में वीडियो कोन थी न त जेको हिन में चयो पिए त असां त चऊं था जहिड़ो थिए त मज़ो थिए, जहिड़ो शइ त मज़ो शइ। राजा अल्ताफ़, सम्झो नौजवान हिन वक़्तु किथे बीठल आहे, कहिड़े फ़िक्र सां लाॻापियल आहे ऐं कहिड़े ट्रैक ते आहे, कीअं था तव्हां हुनखे जज कयो पंहिंजे हमअसरनि खे? मां पंहिंजे हमअसर जेको बि नस्ल आहे उनखां ॾाढो मुतमैन आहियां ऐं उनमें ॾाढो ख़ुशि आहियां ऐं उनमां तमामु घणियूं उमेदूं आहिनि। उहे सुठो पढ़नि पिया, सुठो लिखनि पिया, मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जा दोस्त आहिनि। जी हा। ऐं मां सम्झां थो त फ़िक्री हम आहंगी एतिरो ज़रूरी बि कोन्हे।
मुंहिंजी ज़ाती ज़िंदगी में तमामु घणा दोस्त, मुंहिंजो पाण सियासी तौर ते अवामी तहरीक सां तालुक़ु रहियो आहे, पर मुंहिंजे दोस्तनि जो घणो हल्को GS हुन पीपल्स पार्टी जो रहियो आहे। असां वेहंदा आहियूं, बहस थींदा आहिनि, कचहरियूं थींदियूं आहिनि, पर मुख़्तलिफ़ फ़िक्रनि जी जेका इहा हमहंगी आहे उहा हिकिड़ी इहो हुस्न आहे समाज जो। जेतिरी घणी डाइवर्सिटी हूंदी उहा हिकिड़ी उहा कल्चरल डाइवर्सिटी हुजे या रंग नसल जी हुजे या फ़िक्रनि जी हुजे, उहा अहमियत थी रखे, उनजी हिकिड़ी तमामु घणी अहमियत आहे, ज़रूरी आहे। ऐं इहो लाज़मी कोन्हे त हर माण्हू असांजे फ़िक्र जो हुजे ऐं हर माण्हू असांजी ॻाल्हि सां मुतफ़िक़ हुजे, छाकाणि त हर माण्हू जो पंहिंजी हिकिड़ी तरबियत थिए थी, पंहिंजो मुतालो थिए थो ऐं पसंदि नापसंदि थिए थी। जी हाँ, उनजे बुनियाद ते माण्हू पंहिंजो नज़रियो को न को चूंड करे थो, को न को का फ़िक्र चूंड करे थो, का न का शाइरी चूंड करे थो, का ॻाल्हि चूंड करे थो। काफ़ी माण्हू आहिनि जिन खे माशूक शेर वणे थो, मुमताज़ मोलाई वणे थो, ऐं असां आहियूं, असांखे वरी हिकिड़ा ॿिया फ़नकार वणनि था, त ईअं हर माण्हू जी। पर हाणे असां कंहिंखे चई त कोन था सघूं त तूं मुमताज़ मोलाई खे छो थो ॿुधी, या तूं हर कहिड़ो फ़नकार आहे, उनजो पंहिंजो हिकिड़ो ॻाइण जो अंदाज़ आहे। ईअं ई फ़िक्र आहिनि, उन फ़िक्रनि जो बि पंहिंजो हिकिड़ो अंदाज़ आहे, उहो मुतासिर कनि था। त जेको मुंहिंजो नस्ल आहे, जेको असांजो हमसर टही आहे, ऐं उहो ॾाढो सुठो पढ़े थो ऐं लिखे थो, उन मां हिकिड़ियूं तमामु घणियूं उमेदूं आहिनि। जेतिरे क़दुरु मूं हुनखे ॾिठो आहे, महसूसु कयो आहे, ऑब्ज़र्व कयो आहे यूनिवर्सिटी दौर खां वठी करे हिन वक़्तु ताईं, हा कमियूं कोताहियूं आहिनि असां में, ऐं ज़ारी ॻाल्हि आहे उन में असांजे इदारनि जूं बि खोटूं आहिनि, छाकाणि त असां पंहिंजे समाज खे के वॾा इदारा न ॾेई सघिया आहियूं। उहे तालीमी इदारा हुजनि, अदबी इदारा हुजनि, या के ॿिया हिकिड़ा आर्ट जा इदारा हुजनि जेके नौजवाननि जी तरबियत कनि, नौजवाननि खे वठी अचनि, उनजी सलाहियतुनि खे उजागर कनि, सलाहियतुनि खे ॿाहिरि कढनि। त उहे इदारनि जी हूंद जेका आहे उहो न असांजे नौजवान, तमामु घणा ज़हीन नौजवान ऐं बासलाहियत नौजवान, उन्हनि खे ज़ियान बि कयो आहे, या उन ते तनक़ीद आहे, उहा करे सघूं था। ऐं ॿियो बेरोज़गारी जा मसइला आहिनि तमामु घणा ॿिया, उन में बि असांजो नौजवान जेको आहे, ॾिसो जेकॾहिं हिकिड़ो मां या फ़लसफ़े ते कमु कयां पियो ऐं मूंसां जेकॾहिं रोज़गार जा मसइला न हुजनि, या मूंखे हिकिड़ो इदारो हुजे जेको हायर करे त तूं फ़लसफ़े लाइ वेही कमु कर, असीं तोखे जेको तुंहिंजो मानी मच्छी जो मसइलो आहे उहो हल था कयूं, त मां सुठे नमूने फ़लसफ़े ते कमु करे सघंदुसि ऐं मां शायदि पंहिंजी ज़िंदगी में के ॿ चारि सुठा किताब फ़लसफ़े ते लिखी सघां। सही, बिल्कुलु। त असां वटि हिकिड़ा, मां आख़िरी इहा ॻाल्हि करणु चाहियां त असां वटि जेके नौजवान सां हिकिड़ो बेरोज़गारी जो बि मसइलो आहे, जंहिंजे करे हू पंहिंजूं जेके हुनजूं सलाहियतूं आहिनि, जेके हुनखे इल्मु अदब में ॾियणु खपनि, पंहिंजी धरती वतन जी तरक़ीअ ख़ुशहाली ॾियणु खपनि, उहो पंहिंजे पेट गुज़र वारे हुन पंध में ॾिए थो, जेका हिकिड़ी अफ़सोस जो बि ॻाल्हि बि आहे। पर उनजे बावजूदि बि सम्झ नौजवान मां उमेदूं रखे सघजनि थियूं त हू किथे न किथे पंहिंजे समाज लाइ का न का अॻु भराई जेका आहे उहा मुमकिन करे ॾेखारींदी। ज़बरदस्त। मिठू सांघाई साहब पाण कंहिंजी शाइरी खे फॉलो कंदो आहे, कंहिंखे वधीक पढ़ंदो आहे? मूं लतीफ़ साहब खे पढ़ियो आहे, भगत कबीर खे जो मुतालो बि कयो आहे, ऐं शेख याज़ खे, उस्ताद बुखारी खे, राशिद मुराई खे, जेके जेके असांजे सिंधिया शाइर आहिनि जेके, उन्हनि खे वधीक पढ़ियो आहे। ऐं उनखां पोइ जेके बि नौजवान लिखनि पिया उन्हनि खे वधीक पढ़नि। ज़बरदस्त। ऐं राजा अल्ताफ़, उहो कंहिंखे वधीक पढ़े थो? शाइरनि में त असां वेल्ट विटमन खे बि पढ़ियोसीं, विलियम वर्ड्सवर्थ खे बि पढ़ियोसीं, लतीफ़ साईं त हूअं ई असांजो मुर्शिद आहे, उहो त उनखां सवाइ त शाइरी जो लफ़्ज़ ई चवणु मुनासिबु कोन्ह थींदो, उहो असांजो इंतिहाई सूंहुं आहे ऐं असांजो हिकिड़ो फ़ख़्रु आहे पूरी दुनिया में। उहो त असांजो रहबर आहे, मुर्शिद आहे, उनजो नालो त सभिनी खां अवल आहे। ऐं शेख याज़ आहे, उनजो सिंधी जदीद शाइरी में तमामु घणो हिकिड़ो अहम किरदारु आहे। उस्ताद बुखारी आहे। हसन दर्स मूंखे तमामु घणो नौजवान टही में मुतासिर कंदो आहे। साईं अली आकाश आहे, उनजी शाइरी बि तमामु घणी, ऐं मुख़्तलिफ़ वक़्तु पढ़ंदो रहंदो आहियां, उनजा अक्सर करे किताब असां पढ़ूं पिया। उहो हिकिड़ो उस्ताद शाइर आहे, जंहिंजी शाइरी पढ़ी करे ऐं माण्हू उन शाइरी मां हिकिड़ो सिखे त शाइर लिखबी कीअं आहे, नसरी नज़म कीअं लिखिजे। तव्हां साईं अली आकाश जो किताबु आहे ताज़ो ज़ंगियल सिकनि जी मीरास, उहो तव्हां पढ़ो, तव्हांखे नसरी नज़म जेको सिंधी नसरी नज़म कीअं लिखिजे। त असां वटि अक्सर करे जेको नसरी नज़म लिखियो वञे थो उहो उर्दू जे सहर में लिखियो वञे थो। त ईअं ट्रेंड सेटर जेके शाइर आहिनि उनमें साईं अली आकाश आहे, अहमद सोलंगी आहे, जेके बि सीनियर शाइर आहिनि, अयाज़ गुल खां वेंदे अदल सुमिर ताईं, इन्हनि खे पढ़ंदा रहूं था। ऐं इल्मु आहे, शाइरी आहे, उनजो वसी हिकिड़ो दाइरो आहे। उर्दू में बि आहे, फैज़ आहे, गालिब आहे, परवीन शाकिर आहे, हबीब जालिब आहे, फराज़ खां वेंदे हिकिड़ो पूरी हिकिड़ी गैलेक्सी आहे शाइरनि जी। इहा आलमी अदब आहे, उनमें नाविल हुजनि, फ़लसफ़ो हुजे, कहाणियूं हुजनि, हर तरह जो इल्मु। मूंखे जेका शइ सुठी लॻंदी आहे, जेको किताबु अवेलेबल हूंदो आहे, जी हा, ऐं पढ़ंदो आहियां, उन मां सिखण जी कोशिशि कंदो आहियां। बिल्कुलु राजा, पाण प्रोग्राम जी पुॼाणींदा आहियूं। लास्ट मां तव्हांखां मैसेज वठंदुमि साईं मिठू सांगड़ाई साहिबु, छा मैसेज हूंदो तव्हांखे सिंधवासियुनि जे लाइ, पंहिंजी अक़लियती बिरादरी जे लाइ?
ऐं सिंध जे नौजवाननि जे लाइ? मुंहिंजो सिंध जे नौजवान ऐं जेके बि धरती ते रहनि था उन माण्हुनि लाइ इहो मैसेज आहे त ख़ुदारा पंहिंजे ईंदड़ नसल खे पढ़ायो, पंहिंजे ॿारनि खे पढ़ायो ऐं इहो हर माण्हू जो मैसेज आहे, मुंहिंजो बि इहो ई मैसेज आहे। ऐं पंहिंजे पाण में फ़ैसिले करण जी क़ुवत जेका आहे उहा पैदा कयो ऐं तव्हां जेके फ़ैसिला कयो था पंहिंजे ॿारनि लाइ, पंहिंजे फ्यूचर लाइ, पंहिंजे पाण लाइ, उहो अञा ताईं तव्हांखे नुक़सानु ॾिनो आहे वॾो सारो। पोइ हाणे इलेक्शन में फ़ैसिला कया आहिनि, घरेलू मामलनि में फ़ैसिला कया आहिनि या ॿिया कहिड़ा बि जेके फ़ैसिला कया आहिनि, वॾो तव्हांखे नुक़सानु ॾिनो आहे। खोड़ सारियूं इज्तमाही ख़ुदकुशियूं थियनि थियूं, इहे तव्हांजा पंहिंजा फ़ैसिला आहिनि। ॾिसो कहिड़े तरीक़े सां माण्हू बुख बदाली बि तव्हां ते थोपी वई आहे, पर तव्हांखे उनजो स्ट्रॉंग थी मुंहुं ॾियणो आहे। तव्हां कहिड़ा फ़ैसिला करणा आहिनि त तव्हां अॻियां पंहिंजा वसीला जेके आहिनि उहे सवले तरीक़े सां ठाहियो ऐं पंहिंजा जीअण जा दग ॻोल्हियो। तव्हां हिकिड़ा मेंटली तौरु सघारा ऐं पूरो जोश माण्हू आहियो, तव्हां ॿिए खे जेको आहे देरि कोन था कयो घुमाईंदे। सो ज़ाहिरी ॻाल्हि आहे पंहिंजे लाइ बि अहिड़ी क़ुवत धारियो ऐं अहिड़ी क़ुवत पैदा कयो जो तव्हांजो जेको राहूं, तव्हांजा रस्ता जेके आहिनि कुशादा थियनि ऐं तव्हां पंहिंजी ज़िंदगी खे सुठे तरीक़े सां जी सघियो। मुंहिंजो बिल्कुलु गाजल था इन ई ॻाल्हि सां मां एड कंदे इहो ई रिक्वेस्ट कंदुसि त जेके बि हिन दौर जूं तक़ाज़ाऊं आहिनि ऐं जेको हिकिड़ो आलमी सिनारियो आहे या असांजो जेको समाज जिते बीठल आहे, त अर्ज़ु इहो ई आहे त जदीद इल्मनि तरफ़ अचिजे। टेक्नोलॉजी, साइंस, जेके बि इल्म आहिनि, मईशत, उनमें हिकिड़ा स्पेशलिस्ट माण्हू पैदा कजनि ऐं पंहिंजे नौजवान खे घणे खां घणनि नौजवाननि ते ख़र्च कजे इल्मी माना में, तालीम में। छाकाणि त जेको हिकिड़ो ॼट बिज़नेसमैन हूंदो आहे उहो बि हायर वरी बि पढ़े लिखे माण्हू खे कंदो आहे ऑफिस में, के ॼट खे कोन कंदो। त जेकॾहिं असां सिंधी माण्हू हक़ीक़ी माना में क़ौमी तौर ते मज़बूत थियणु चाहियूं था त असांखे हर फील्ड में हिकिड़ा स्पेशलिस्ट माण्हू पैदा करणा पवंदा। मैथमेटिक्स में पैदा करिणो पवंदो, फिज़िक्स में करिणो पवंदो, केमिस्ट्री में करिणो पवंदो, फ़लसफ़े में करिणो पवंदो, AI में करिणो पवंदो। हर तरह जे इल्म में जेसिताईं असां हिकिड़ा क़ाबिल ऐं लाइक़ु माण्हू पैदा नथा कयूं तेसिताईं समाज को बि अॻिते वधी कोन सघंदो। सो अर्ज़ु इहो ई आहे त सिंधी माण्हू तालीम तरफ़ अचनि, इल्म तरफ़ अचनि, साइंस ऐं टेक्नोलॉजी। बिल्कुलु। तव्हांखे कीअं लॻो असांजे अङण ते अची इहो प्लीज़ ॿुधायो? मूंखे इंतिहाई घणी ख़ुशी आहे ऐं तव्हां सां एॾे हिकिड़े फ्रूटफुल मौज़ूअनि ते कचहरी करे गुफ़्तगू करे मूंखे दिली तौर ते ॾाढी हिकिड़ी ख़ुशी थी आहे। बिल्कुलु। तव्हां ऐं तव्हांजी तमामु घणी महिरबानी जो तव्हां असांखे महिरबानी ॻाल्हि करे असांजी तव्हांजी महिरबानी अदा कंदासीं। तव्हां हिन ते आयासीं। मिठू सांगाई साहिब खां जी बिल्कुलु ज़रूरु पुछंदासीं। सर इंतिहाई ॾाढी सुठी कचहरी थी, सुठी गुफ़्तगू थी। ज़ाहिरी ॻाल्हि आहे इहो हिकिड़ो वॾो प्लेटफार्म आहे, हिकिड़ो वॾी मीडिया आहे जंहिं ते असां पंहिंजो आवाज़ु ऐं पंहिंजा मसइला इहे सभु रखी सघूं था। ऐं तव्हां जहिड़ा नौजवान ऐं सुठा पुरखलूस दोस्त वेठा आहिनि या इदारे में कमु कनि था, उहे जेकॾहिं खोड़ सारनि ॿिया प्रोग्राम आहिनि उहे बि ॿुधूं था ऐं इन प्रोग्राम में जेके कुझु ॻाल्हियूं अचनि थियूं धरती जा दर्द, माण्हू पंहिंजे ख़्यालु जेके रखनि था, उहो जेको आहे असांजे फ़ाइदेमंद आहे ऐं इहो आवाज़ु आहे हिकिड़ो वॾो सारो। सो इहो ई प्लेटफार्म आहे जंहिं ते असीं रड़ करे सघूं था, दहा करे सघूं था। ऐं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां वॾी महिनत कयो था, तव्हांजी वॾी कोशिशि आहे। सो उमेदु आहे त ईंदड़ वक़्त में बि तव्हां खोड़ सारा माण्हू जेके महिमान घुराए असांखे ॿुधाईंदो। ज़रूरु ज़रूरु। तव्हांजी वॾी महिरबानी ॿिन्ही दोस्तनि जी, तव्हां क़ीमती वक़्तु कढियो। नाज़रीन तव्हांजी महिरबानी, तव्हां प्रोग्राम खे पसंदि कयो। तव्हांजी फ़ोन कॉल जो सिलसिलो जारी हो। हिकु ॿ त असां कॉल रिसीव कयूंसीं, कुझु कॉल्स असां शामिलु न करे सघियासीं। प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणींदे पहुचे थो ऐं वेंदे वेंदे बि आख़िरी ॻाल्हि इहा ई हूंदी जेका अची शुरू में कईसीं त पंहिंजो हज़रत इमाम हुसैन जो जेको मैसेज आहे उनखे अपनायो, उनजी रसियल जेका दसियल राह आहे उन ते हलियो ऐं इहा ई दुआ आहे त अलाह साईं तव्हांखे को ग़म न ॾिए सवाइ ग़म हुसैन जे। मूंखे मुंहिंजी समूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।